अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो ऐं हीअ कहाणी पसंदि अचे त हुनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाढ़ी लोई, ॿारनि लाइ परॾेही कहाणियुनि जा तर्जुमा, सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद 2023। कहाणीअ जो नालो आहे रूप जी वापसी। रुमानिया जी लोक कहाणी। घणो अरसो अॻु हिकु मोची पंहिंजे ज़ाल सां गॾु हिकु वॾे शहर में रहंदो हो। हू रोज़ु पंहिंजे दुकान में जेको घिटीअ जे कुंड में ठहियलु हो वेही पंहिंजो धंधो कंदो हो। हुन वटि रोज़ु केतिरा ई बूट ऐं ॿिया चमड़े जा ठहियल पटा वग़ैरह ठहण लाइ ईंदा हुआ। कॾहिं कॾहिं जॾहिं हिन खे कंहिं नए बूट ठाहिण लाइ को चवणु ईंदो हो त हू नवां बूट बि तमामु बहितरीनु क़िस्म जा ठाहींदो हो। पर हुन वीचारे खे हिकिड़ी परेशानी थींदी हुई। ग़रीब हुजण करे हू बूटनि लाइ ऊचे क़िस्म जो चमड़ो अॻु में ई वठी न सघंदो हो ऐं उन जे करे ई हिन जे दुकान में चमड़े जो को ख़ासि ज़ख़ीरो न हूंदो हो। संदसि ज़ाल बि भाॼियूं ऐं मेवो विकिणी जेको हूअ पंहिंजे घर जे दर जे साम्हूं हिकु नंढड़े ज़मीन जे टुकर में पोखींदी हुई, हिन जो हथु वरनाईंदी हुई। खांसि केतिरा ई माण्हू भाॼियूं वठंदा हुआ। छाकाणि जो हूअ हिकु साफ़ ऐं सुहिणे नमूने वारी औरत हुई। ईमानदार ऐं बाअख़लाक़ हुजण जे करे हिन जूं भाॼियूं सुठो नफ़ो कमाईंदियूं हुयूं। हिननि ॿिन्ही नेक ॿोझनि खे हिकु तमामु सुहिणो डिघो ऐं मज़बूत बदन वारो पुटु हो जंहिंजी उमिरि 12 साल हुई। हू नंढड़ी उमिरि में ई ठाहूकी हाठीअ जो मालिक हो। खेसि सिर्फ़ु को कमु करणो पवंदो हो। घणो करे हू पंहिंजी माउ सां गॾु दुकान ते वेठो हूंदो हो या कॾहिं कॾहिं कनि मुअज़्ज़ औरतुनि ऐं मर्दनि खे संदनि ख़रीद कयल भाॼियूं घर ताईं पहुचाए ईंदो हो। हू जंहिं बि दर ते वेंदो हो उन घर जा माण्हू हिन नंढड़े जवान खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थींदा हुआ ऐं खेसि सदाईं को न को तोहफ़ो ॾींदा हुआ। कॾहिं कॾहिं को अहिड़ो इतफ़ाक़ु थियो जो हू कंहिं बि घर मां सवाइ कंहिं गुल, केक टुकर या सिके खां सवाइ मोटियो हुजे। हिकु ॾींहुं रोज़ानो वांगुरु मोचीअ जी ज़ाल पंहिंजे दुकान में वेठी हुई। संदसि अॻियां मुख़्तलिफ़ भाॼियूं टोकरियुनि में पियल हुयूं। का टोकरी गोभीअ सां भरियल हुई त कंहिं में ताज़ा ऐं नवां आयल मेवा पियल हुआ। नंढड़ो जेकब संदसि पुट जो नालो हो बि संदसि पासे खां वेठो होका ॾेई रहियो हो। अचो वठो अदा ऐं अदियूं, अचो वठो, केरु अची मुंहिंजी पसंदीदा वॾी गोभी वठंदो। नयूं ऐं ताज़ियूं भाॼियूं वञनि पियूं, हिंदाणा, सूफ़ ऐं ॿिया मेवा, अचो अची वठो, सभु शयूं सस्तियूं आहिनि, अचो वठो, अचो वठो। ठीकु उन महिल जॾहिं हू पंहिंजे माउ जे भर में वेही होका ॾेई रहियो हो, हिकु पोढ़ी औरत हिन ॾांहुं वधंदी आई। संदसि कपिड़ा फाटल ऐं चतियुनि लॻल हुआ। मुंहुं नंढड़ो ऐं उभिरियल हुअसि। मुंहं जा गुंज संदसि पीरीअ खे वधीक वाज़ करे रहिया हुआ। हिन जे मुंहं जूं ख़ासि ॻाल्हियूं संदसि डिघो नकु ऐं ॻाढ़ियूं अखियूं हुयूं। नकु एतिरो त डिघो हुअसि जो साम्हूं ॾिसण सां हिन जा चप बि ढकियल थिए नज़र आया। हूअ पंहिंजे डिघी लठ जे मदद सां हली रही हुई। हिन जो हलणु न हो, अलाए छा हो। केॾी महिल हूअ लंगड़ाए पई त केॾी महिल तिखी थी पई वञे, ॼणु खेसि फीथा लॻल हुजनि। तॾहिं बि डपु हो त मतां हूअ फीथनि ते फिरकीअ वांगुरु फिरी किथे कंहिं गंद जे नालीअ में न वञी किरे। मोचीअ जी ज़ाल हिन जे मुंहं तां पंहिंजूं नज़रूं बावजूदु कोशिश जे बि हटाए न सघी। खेसि हिन बाज़ार में भाॼियूं विकिणंदे 16 साल थिया हुआ, पर हिन कॾहिं बि अहिड़ी अजीब मख़लूक कोन ॾिठी हुई ऐं शायदि उन करे ई खांसि उन महिल छिरिकु निकिरी वियो जॾहिं उहा साॻी औरत हिन जे दुकान ते ओचितो टपु ॾेई चढ़ी पई। छा तूं ई उहा हाना आहीं जेका भाॼियूं विकिणंदी आहे? उन पोड़ीअ कुरख़्त ऐं भवाइते आवाज़ में खांसि पुछियो। ॻाल्हाइण महिल संदसि मुंहुं अॻियां पोयां हरकत करे रहियो हो। हा, उहो मुंहिंजो ई नालो आहे। मोचीअ जी ज़ाल थोरो थोरो डपु महसूसु कंदे आहिस्तगीअ सां वराणियो। मां तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत करे थी सघां? ॾिठो वेंदो त तूं छा थी करे सघीं। ख़ैरु पहिरीं मूंखे भाॼियूं त ॾिसण ॾे। छा तो वटि उहे भाॼियूं आहिनि जेके मूंखे घुरिजनि? पोड़ी भाॼीअ जे टोकरियुनि ते झुकंदे पंहिंजे नासी बदसूरत हथनि सां उन्हनि खे फफोलींदे चयो। हूअ साफ़ धोतल भाॼियुनि खे आङुरियुनि जी मदद सां मथे खणी
सूंघी ॿिए पासे रखंदी वई। मोचीअ जी ज़ाल पंहिंजे भाॼियुनि जो उहो हशर चुप करे ॾिसंदी रही। वीचारीअ खे कुझु चवण जी हिमत बि कोन हुई। हूअं बि उहो ग्राहक जो हक़ हूंदो आहे त जीअं वणेसि तीअं भाॼी ॾिसे। जॾहिं पोड़ीअ सॼी छबीअ खे चङी तरह फोले वरितो त चवण लॻी, बेकार, बिल्कुलु बेकार। तो वटि का बि शइ न आहे जेका मूंखे घुरिजे। उहो 50 साल अॻु जो दौरु हो जंहिंमें हर का शइ सुठी मिलंदी हुई। अॼुकल्ह त बेकार ई बेकार शयूं थियूं मिलनि। उन महिल नंढड़े जेकब रड़ कई, तूं डिॼारींदड़ पोड़ी, पहिरीं तो पंहिंजनि सड़ियल आङुरनि सां असां जूं बहितरीन भाॼियूं टेड़ियूं पखेड़ियूं जो उहे हाणे ख़राबु लॻियूं पियूं आहिनि। वरी तो उन्हनि खे पंहिंजे डिघे नक सां सूंघियो। हाणे उन सॼे चकर खां पोइ केरु असां जूं भाॼियूं वठंदो? वरी बि तूं चवीं थी त असां वटि बेकार माल आहे। कन खोले ॿुध, हितां जे बादशाह जो बोरची बि असां खां भाॼियूं वठी वेंदो आहे। पोड़ीअ नंढड़े खे गौर सां ॾिठो ऐं पोइ हिकिड़े ॻरी आवाज़ वारो टहक ॾेई चवण लॻी, ॿाड़ा ॿाड़ा, चइबो त तूं मुंहिंजो नक पसंदि थो करीं। हूअं मुंहिंजो नक आहे बि डिघो ऐं सुहिणो, तोखे वणे थो न? चङो, खणी तोखे बि अहिड़ो ई नक ॼमी पवंदो, बिल्कुलु डिघो ऐं चपनि खे ढकींदड़। ईअं चवण खां पोइ हूअ गोभियुनि जे छबीअ खे ॾिसण लॻी। हिन हिकु बहितरीनु अछी गोभी कढी हथनि में झली आहिस्ते आहिस्ते उन जा पन लाथा। सभई पन उछले गोभीअ खे ठोड़ो करे कुझु देरि ताईं ॾिसी उनखे वापसि छबीअ में उछलाए छॾियईं ऐं वरी भुणकण लॻी, बेकार, बेकार, ही सभु भाॼियूं बेकार आहिनि। पंहिंजो मथो हेॾे होॾे न कर, जेकब रड़ कई। अॻई तुंहिंजी ॻिची गोभीअ जी डांडीअ जियां सनड़ी आहे। ईअं न थिए जो तुंहिंजो मथो तुंहिंजे नाज़ुक ॻिचीअ मां भॼी वञी गोभीअ जे छबीअ में किरे। ईअं थियो न त पोइ केर बि उहे भाॼियूं वठण ते राज़ी न थींदो। तूं सनड़ी ॻिचीअ जी परवाह न कर, पोड़ीअ वरी भुणकियो। मोचीअ जी ज़ाल घणी देरि ताईं उहा खिटपिट बर्दाश्त करे न सघी। हिन पोड़ीअ खे चयो, ॿार सां ख़्याल सां ॻाल्हाए, का शइ वणई थी त वठि, छाकाणि जो मुंहिंजा ॿिया ग्राहक तुंहिंजे करे बीठा आहिनि। ठीकु आहे, जीअं तूं चवीं थी, पोड़ी कावड़ मां चयो, तीअं मां कयां थी। मूंखे 6 गोभियूं ॾे, पर जीअं त तूं ॾिसी पई मां लठ ते थी हलां, उन करे मूंखां उहे कोन खजंदियूं। पंहिंजे पुट खे चओ त मूंखे घर ताईं खणाए हले, मां खेसि सुठी मज़ूरी ॾींदसि। जेकब वञणु न चाहियो। हू पोड़ीअ खां काफ़ी ॾिनल हो, पर खेसि पंहिंजी माउ जो चयो मञिणो पियो। हिन जी माउ बि उहो सोचियो, जेकॾहिं कमज़ोर पोड़ी उहे भाॼियूं अकेले सिर खणंदी त माण्हू छा चवंदा। तक़रीबन रोंदे हिन भाॼीअ जे छबीअ खे कपिड़े सां मथां ढकियो ऐं उन पोड़ीअ जे पोयां पोयां हलणु लॻो। हूअ तेज़ न पे हली सघी। एतिरे क़दुरु जो खेनि तक़रीबन मुनो कलाक रुॻो नंढड़े शहर जे ॿिए हिसे में पहुचण में लॻो। आख़िरकार उहा हिकु भॻल टुटल जाइ जे हेठां अची बीठी। खीसे मां हिकु पुराणी रंग लॻल चाॿी कढी जॾहिं कुल्फ में हयाईं त दरवाज़ो हिकिड़े चीकाट सां अंदरे तरफ़ खुली वियो। ताकनि जा चीकाट जॻह जी ज़ुबून हुजण जो मुकमिल मंज़र हुआ। जेकब डिॼी डिॼी अंदरि वियो, पर अंदरि त ॼण दुनिया ई ॿी ऐं भितियूं ऊचे पथर जूं ठहियल हुयूं। शीशनि ऐं बलूत सां ठहियल कांच जे फर्नीचर ते सोन ऐं चांदीअ जा पर्छ लॻल हुआ ऐं फर्श त एतिरो तिरकणो हो जो वीचारो जेकब केतिरा भेरा पे तिरकियो। पोड़ी अंदरि पहुची खीसे मां हिकु चांदीअ जी सीटी कढी। उन मां हिकु ॾकाईंदड़ आवाज़ कढणु लॻी। उहो आवाज़ जॾहिं पड़ाॾो करे कमरे जे भितियुनि सां टकराइण लॻो त नंढड़े जेकब खां छिरिक निकिरी वियो। उन महिल अलाए केतिरा रिछ जा ॿचा ॾाकिणियूं लहंदा आया। उन्हनि खे इंसाननि वांगुरु कपिड़ा पियल हुआ ऐं उहे पोयुनि टंगियुनि ते हली रहिया हुआ। संदन मथे ते जदीद टोपला ऐं पेरनि में नए फैशन जा बूट पियल हुआ। उहो सभु जेकब खे ॾाढो अजीब लॻो। मुंहिंजा तिरकणा बूट किथे आहिनि? पोड़ीअ रड़ करे पुछियो। हूअ पंहिंजे लठ जे सहारे हुजण जे बावजूद बि कावड़ में ॾकी रही हुई। मूंखे घणी देरि थी आहे भेण।
नंढड़ा रिछ हिकदमि ॾाकण चढ़ी मथे विया ऐं मोटण महिल संदन हथनि में तिरकणनि बूटनि जो हिकु जोड़ो हो जंहिं ते चमड़े जो कमु थियल हो। पोड़ीअ हिकदमि बूटनि में पंहिंजा पेर विधा ऐं तिरकणु शुरू कयईं। फर्श अॻु में ई तिरकणो हो। वीचारो जेकब बि हिन सां गॾु ई तिरकंदो रहियो। आख़िरकार पोड़ी हिकिड़े कमरे जे साम्हूं बीह रही, जेको परियां खां रंधिणे वांगुरु नज़र अची रहियो हो। जेतोणीकि उन कमरे में कुर्सियूं ऐं सोफ़ा पियल हुआ, पर तॾहिं बि उन जी डिज़ाइन ऐं नमूनो कुझु इन तरह जो हो जो उहो रंधिणो पिए लॻो। वेही रह, पोड़ी दोस्ताणे नमूने सां चयो। हिन जेकब खे कुंड वारे सोफ़े जे विच ते विहण जो इशारो कयो। जेकब खे विहारे हिन हिकु मेज़ हिन जे साम्हूं आणे रखी। उहा एतिरी त ॻरी हुई जो उन जे पोयां विहण खां पोइ जेकब उन खे परे धिके बि न पिए सघियो। हाणे आराम सां वेहो नंढड़ा, तोखे वॾा ॿार खणणा आहिनि ऐं मर्दनि जूं ॻिचियूं एतिरियूं कोन हूंदियूं आहिनि, नरम कोन हूंदियूं आहिनि। तूं चवीं छा पई? नंढड़ो तक़रीबन रोअण हारको थी वियो। तुंहिंजो कहिड़ो मतिलबु आहे मादाम? मां थकल ज़रूरु आहियां, पर मूं त सिर्फ़ु गोभियूं खयूं हुयूं। तो उहे मुंहिंजे माउ खां वरितियूं हुयूं, तोखां विसरी वयूं छा? बीड़ियल कपिड़ो खोलियो ऐं उन छॿीअ मां हिकु इंसानी मथो वारनि खां झले ॿाहिरि कढियईं। जेकब ॾाढो ॾिनो, खेसि सम्झ में न पिए आयो त उहो कीअं थो थी सघे। हिकदमि खेसि संदसि माउ जो ख़्यालु आयो। जेकॾहिं कंहिंखे भाॼियुनि जी जॻह ते इंसानी मथनि जो विकिरो करण जी ख़बर पइजी वई त अम्मा ते त पक इल्ज़ाम ईंदो। ख़ैरु, हाणे तूं हिकु सुठो छोकिरो आहीं, तोखे तुंहिंजो इनाम ज़रूरु मिलणु घुरिजे। पोड़ीअ भुणकियो। कुझु देरि तरस, मां तोखे हिकिड़ो रस थी पियारियां, ॾिसजांइ सॼी उमिरि उनखे कोन विसारींदे। उहो चई हिन पंहिंजी सीटी वरी वॼाई। पहिरीं रिछनि जो हिकु वॾो तादादु इंसाननि वांगुरु कपिड़नि पातल अंदरि दाख़िल थियो। हिननि खे पंहिंजी चेल जे चौधारी डिघा चोला पातल हुआ ऐं उते ई खंजरनि वांगुरु चाकू ॿधल हुआ। उन्हनि जे पोयां केतिरा ई नोरीड़ा ईंदा विया। हर नोरीड़े खे अछो तुर्की चोलो ऐं साई टोपी पातल हुई। उहे सभु बोरचनि वांगुरु पिए लॻा। अंदरि दाख़िल थी उन्हनि कॿटनि खे खोलियो। कनि उन्हनि मां तरणे लाइ आना ऐं मखणु कढियो। कनि अटो ऐं ॿूटियूं ॿिए खाने मां कढिया ऐं सभु गॾिजी हिकु देॻ में विझंदा विया, जंहिंजे हेठां बाहि ॿरी रही हुई। पोड़ी पाण पंहिंजे सिर उन शइ खे बाहि में पचाए रही हुई ऐं नंढड़े जेकब खे पक थी वई त पक का ज़बरदस्त शइ तयारु पई थिए। बाहि तेज़ खां तेज़ थींदी वई ऐं आख़िरकार हिकु बहितरीनु ख़ुशबू कमरे जे हवाउनि में रची वई। पोड़ी रिछ ऐं नोरीड़ा देॻ जे चौधारी फिरी रहिया हुआ। जेॾी महिल बि पोड़ी कुनीअ जे वेझो थिए आई त हिन पंहिंजो डिघो नकु उन में ई दाख़िल कयो ऐं कुझु सिंघी वरी फिरण खे लॻी थिए वई। आख़िरकार देॻड़ी उभामण लॻी ऐं उन मां कुझु फुड़ा ॿाहिरि निकिरण लॻा। पोड़ी हिकदमि उन तयारु थियल रस खे बाहि तां लाथो, उन मां कुझु हिकु चांदीअ जे थांव में कढियाईं ऐं खणी नंढड़े जेकब जे वेझो हली आई। हाणी नंढड़ा, हिन चयो, पी उहो शरबत। पोइ तूं मुंहिंजे बदन जे जंहिं बि हिसे जी तारीफ़ कई हुई सो तुंहिंजो थी वेंदो। पोइ मां तोखे हिकिड़ो बहितरीनु बोरची ठाहींदसि। ख़ैरु, उहो त पोइ थींदो, पहिरीं तूं उहो पी। हिकु ॻाल्हि त ॿुधाए, अहिड़े शरबत ठाहींदड़ भाॼी तो कॾहिं बि विकी आहे? न, कॾहिं बि न। तुंहिंजी त माउ बि अहिड़ी भाॼी कॾहिं कोन विकी हूंदी, ईअं न? जेकब बिल्कुलु कोन सम्झो त हूअ चवणु छा थी चाहे। बसि हिन जो ध्यानु त रस ॾांहुं हो। उहो लज़ीज़ हो। संदसि माउ खेसि केतिरियूं ई लज़ीज़ शयूं ठाहे ॾिनियूं हुयूं, पर हिन अहिड़ी शइ कान ॾिठी हुई। हिन शरबत वांगुरु शोरो पीअणु शुरू कयो। उहो हिकु लज़ीज़ ऐं मिठो शरबत हो ऐं उनखे पीअण सां अंदरि खे अजीब ताक़त पई आई। उन महिल जॾहिं हिन शरबत जा आख़िरी ढुक पीता, कमरे में मौजूदु रिछनि बाहि जे सड़ियल टांडनि मथां कुझु छिड़के वरी बाहि ॾिनी ऐं सॼो कमरो आसमानी रंग जे धुएं सां भरिजी वियो। नंढड़े ॾाढियूं रड़ियूं कयूं त हिन खे पंहिंजी माउ वटि पहुचणो आहे, पर हिन जो ज़हन आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो वियो। आख़िरकार हू उते ई सोफ़े ते किरी सुम्ही पियो। जीअं ई हू सुतो त निंड में खेसि हिकु अजीब ख़्वाबु नज़र आयो।
हिन ॾिठो त पोड़ी हिन जा कपिड़ा लाहे हिन खे नोरीअड़े जे खल में वेड़े छॾियो आहे। हू हाणे नोरीअड़नि वांगुरु कुॾी ऐं टपी बि सघियो थिए, पर उन्हनि सभिनी जानवरनि वांगुरु हू बि पोड़ीअ जो ग़ुलाम हो। पहिरीं त हिन खे सिर्फ़ु बूट साफ़ करणा पवंदा हुआ, जंहिंमां ज़ाहिर हो त हिन खे घटि कमु हो। उहे बूट त हू घर में ई आराम सां साफ़ करे तिरकण जे क़ाबिल बणाईंदो हो। पोइ हिन खे महसूसु थियो ॼणो खेसि ईअं कंदे पहिरियों साल गुज़री वियो हुजे। पहिरें साल गुज़रण खां पोइ हिन खे नंढड़नि रिछनि ऐं नोरीअड़नि सां गॾु ॿाहिरि समुंड जे किनारे ताईं वञिणो पवंदो हो। उते वञी हू सामूंडी गांगट मारे उन्हनि जूं खलूं ऐं मुंडियूं धार करे उन्हनि जे गोश्त मां पोड़ीअ लाइ खाधो तयारु कंदा हुआ। छाकाणि त हू नरम खाधो खाईंदी हुई। पोड़ी हुजण जे करे खेसि ॾंद न हुआ ऐं हूअ चॿाड़े न थिए सघी, ऐं उन्हनि कमनि कारियुनि में खेसि ॼणु ॿियो साल बि गुज़री वियो हुजे। 3 साल में नंढड़े खे पोड़ीअ लाइ पीअण जो पाणी आणणो पवंदो हो। सॼे घर में को बि थांव या ॿी का बि अहिड़ी शइ न हुई जंहिंमें पाणी जमो कयो वञे, ऐं उनखां सवाइ पोड़ी आम पाणी बि कोन पीअंदी हुई। हूअ सिर्फ़ु बरसाति ऐं माक जो पाणी पीअंदी हुई, ऐं वीचारे जेकब खे सुबुह साण ई उहो पाणी वणनि तां छंडे जमो करे आणणो पवंदो हो। 4थे साल में हिन जे नौकिरीअ में ॼणु तरक़ी अची वई। हाणे हू अंदरियां घरू कमु करणु लॻो हो। हाणे हुन जो कमु फर्श खे साफ़ रखणु हो। फर्श त अॻु में ई शीशे जो ठहियल हो। तिरकण जे करे हुन ते बीठल हल्की मिटी बि हवा जे करे उॾामी वेंदी हुई, पर तॾहिं बि हिन खे ॿियनि जानवरनि सां गॾु फर्श खे साफ़ करणो पवंदो हो। पहिरीं हू फर्श खे बुरुश हणंदा हुआ ऐं पोइ उन ते पाणी हारे पंहिंजनि पेरनि खे कपिड़ो ॿधी जीअं हू तिरकनि न पॉलिश छिड़के डोड़ूं पाईंदा हुआ त जीअं पॉलिश चओ तरफ़ पखिड़िजी वञे ऐं फर्श पॉलिश पवण सां चमकी उथे। 4थे साल जे आख़िर में हिन खे रंधिणे जो कमु सौंपियो वियो। उहो सभिनी खां मथाहें दर्जे वारो कमु हो, जेको कंहिं पुराणे ख़िदमतगार खे ई ॾिनो वेंदो हो, जेका पंहिंजो कमु हिकु मामूली मददगार जी हैसियत सां शुरू कयो ऐं हिकु ॾींहुं हू हेड बोर्ची बणिजी वियो। हींअर हू 2 सवनि खां मथे भाॼियूं चाढ़णु ॼाणंदो हो। कॾहिं कॾहिं खेसि पंहिंजी हालति ते खिल बि ईंदी हुई। हाणे त हिन जे साम्हूं जेकॾहिं कंहिं मुश्किल तयारु थींदड़ खाधे जी ॻाल्हि कई वेंदी हुई त हू मिंटनि में उन खे बहितरीनु अंदाज़ में तयारु करे वठंदो हो। हिकु ॾींहुं 7 सालनि खां पोइ पोड़ीअ जो ॿाहिरि वञण जो इरादो थियो। हिन जेकब खे हिकु बहितरीनु भाॼीअ जो बोड़ तयारु करण लाइ चयो ऐं पाण ॿाहिरि हली वई। नंढड़े खे उहो बोड़ हिन जे अचण खां पहिरीं ठाहिणो हो। हिन पोड़ीअ जे चवण मुताबिक़ बदक जी मुंडी मरोड़े उन खे पाणीअ में उॿारे अधु कचो करे लाथो। हिन बदक जी खल सुंघी अञा हूअ कुझु कची पकल हुई। हिन बदक खे लाहे पासे खां रखियो ऐं पाण मसालो खणण लाइ ॿाहिरि हलियो आयो। उन कमरे में जंहिंमां हू सुकल भाॼियूं ऐं साओ मसालो खणी आयो हो, हिकु टिजोड़ी पई हुई जेका हिन अॼु ताईं कोन ॾिठी हुई। हिन टिजोड़ीअ जो दरु खुलियल हो। हू टिजोड़ीअ जे वेझो हलियो वियो। मक़सदु सिर्फ़ु उहो हुउसि त हुन में ॾिसां त अंदरि छा अथसि। वेझो वञी हिन टिजोड़ी खोली। उहा पूरी मुख़्तलिफ़ क़िस्म जे ताक़तवर ॿूटनि जे छॿियुनि सां भरियल हुई। उन्हनि मां हिकु छॿी खोले जड़ी ॿूटियूं ख़ुशबू सां भरपूर हुयूं। जेका बि ॾकंदड़ हथनि सां हिकु छॿी खोली, उन में बहितरीनु ॿूटी पियल हुई। उन जे डांडी ऐं पननि जो रंग आसमानी माइल साओ हो। गुल जो रंग ॻाढ़ो ऐं मुख पीलो हो। जेका बि गुल खे गौर सां ॾिसंदो रहियो, ओचितो हिन गुल खे सुंघी वरितो। उन गुल मां बहितरीनु ख़ुशबू पिए आई, प्यारी प्यारी ख़ुशबू, जेका अॻु में तयारु थियल बोड़ मां बि पिए आई। उहा ख़ुशबू एतिरी त तेज़ हुई जो हिन खे झूटा अचणु लॻा। हू झूटा खाईंदे किरणु लॻो। ओचितो संदसि मथो कंहिं शइ सां लॻो। हू छिरकी पियो ऐं ईअं ई हिन खे सुजाॻी अची वई। हीउ अञा उते ई सोफ़े ते सुतल हो। पाण खे ॾिसी दिलि ई दिलि में खिल अचणु लॻसि। कमाल आहे, मां हिते पिए ख़्वाब ते ॾिठो, पर को ख़्वाबु अहिड़ो सचो बि थी सघे थो। मां कसम खणी थो सघां त मां हिकु नंढड़ो नोरीअड़ो हुउसि ऐं पोइ हिकु बोरची बणिजी वियुसि। अमां कीअं न खिलंदी जॾहिं मां खेसि उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि, पर हूअ मूंखे मार कढंदी, छो जो मां हुन ॾे अञा कोन मोटियो आहियां। हिन मार्केट वापसि अचण लाइ चयो हो, न कि सोफ़नि ते निंडूं करण लाइ।
उहो ख़्यालु ईंदे ई हिन पंहिंजा तिरकण वारा बूट पाता ऐं घर मां ॿाहिरि निकिरण लाइ तिरकणु शुरू कयई। हू बिल्कुलु सुजाॻ हो। ख़ासि तौर ते सुजाॻी हिन खे संदसि ॻिचीअ ॾियारी हुई। हिन महसूसु कयो हो ॻिचीअ खे हू सही नमूने सां चोरे पोरे न पिए सघियो। हिन खे पंहिंजे नक खां बि डपु पिए लॻो। जेको बार बार वञी कंहिं न कंहिं शइ सां टकरायो थिए, एतिरे क़दुरु जो हू जेॾी महिल तकड़ में का फेरी पाए रहियो हो त संदसि नकु भितियुनि सां या दर जे ताकनि ते ज़रूरु थिए लॻो ऐं खेसि पंहिंजो पाण ते खिल पे आई। केतिरा ई नोरीड़ा ऐं रिछ हिन जे चौधारी मिड़ी विया, ॼण हू बि हिन सां गॾु वञणु चाहींदा हुजनि। जॾहिं हू वॾे दरवाज़े वटि पहुतो त खेनि अचण लाइ चयई, पर हू हिकदमि पंहिंजनि तिरकणनि बूटनि ते तिरकंदा वापसि भॼी विया। ऐं जीअं ई जेकब घर खां ॿाहिरि क़दम रखियो त हिन पोयां उन्हनि जानवरनि जो रोअणु ॿुधो। हू शायदि हिन जे वञण ते ग़मगीन हुआ। पोड़ीअ खेसि एतिरो त फेराए घेराए पंहिंजे घर ॾांहुं वठी वई हुई जो पहिरीं त हिन खे सही रस्तो न मिलियो जो मार्केट मोटी सघे। पर आख़िरकार जॾहिं हू मुश्किल सां रस्तो ॻोल्हे मार्केट वटि पहुतो त घिटियूं माण्हुनि सां भरियूं पियूं हुयूं। हिन सम्झो पक को अजीब शकिल वारो माण्हू हूंदो, तॾहिं त माण्हू खेसि ॾिसण बीठा आहिनि। ही कोझो डेंडो त ॾिसो, हिन हिकिड़े माण्हूअ खे चवंदे ॿुधो। हिन जी हेॾी सारे नक ॾे त ॾिस, मथो त ॼण कुल्हनि जे विच में पेहो पियो अथसि ऐं हथ त कहिड़ा न कोझा ऐं नासी अथसि। जेकॾहिं को ॿियो वक़्तु हुजे हा त जेका बि माण्हुनि सां गॾु डेंडनि ऐं अजीब क़िस्म जे माण्हुनि जिन में को न को ऐब हुजे हा, ॾिसणु ज़रूरु वञे हा। पर खेसि हिन महिल तकड़ हुई, छाकाणि जो माणस वटि जल्द पहुचणो हुअसि। हिन खे ॾाढनि फ़िक्रनि अची वरायो। जॾहिं हू मार्केट वटि पहुतो, हिन जी माउ अञा उते वेठी हुई। पासे में अञा बि काफ़ी भाॼियूं बचियल हुअसि ऐं उन ॻाल्हि मां ई पक थी हुई त जेकब पोड़ीअ वटि घणो वक़्तु न घारियो हो। जेकब खे उहो ॾिसी बेहदि ॾुख थियो त माणस हाणे ख़ामोश न हुई, उहा उदास वेठी हुई। माणस हाणे ख़ुशि न हुई, उहा उदास वेठी हुई। चुप चुप एतिरे क़दुरु जो पासे खां लंघंदड़ माण्हुनि खे भाॼी वठण लाइ सॼाई बि कोन थिए। जेकब माउ वटि पहुतो तब बि हूअ मथे ते हथु रखियो ईअं ई वेठी रही। हिन जेकब ॾांहुं निहारियो बि कोन। जेकब बीहजी वियो। छा करे? हिन हिकदमि पंहिंजूं हिमथूं गॾु कयूं, आहिस्तगीअ सां माउ जे ॿाहुनि खे छुहंदे चयई, छा ॻाल्हि आहे अमड़, तूं मूंखां कावड़ी आहीं छा? हिन जी माउ मुड़ी ॾांहुंसि ॾिठो ऐं हिकदमि कावड़ मां रड़कंदे चयई, छा आहे ओ कोझा छोकिरा, हलियो वञ हितां। मूंखे अहिड़ियूं मश्किरियूं पसंदि न हूंदियूं आहिनि। पर मां छा थियो? जेकब खिलंदे पुछियो। छा तोसां का वेध न थी आहे छा? तूं एतिरी परेशान आहीं जो पंहिंजे पुट खे पाण परे वञण लाइ पई चवीं? मूं अॻु में ई तोखे चयो आहे त हितां टरी वञ। मूंखां तोखे का बि रक़म तुंहिंजनि उन्हनि टरियुनि हरकतुनि करे कोन मिलंदी। ओ मुंहिंजा ख़ुदा, मूं ते रहम कर। जेकब ॾुखारो थी वियो। माउ खे रिलाईंदे चयई, अम्मा होश कर, मूंखे ॾिस त मां तुंहिंजो पुटु आहियां जेकब। हाणे हीअ मज़ाक वधंदो थो वञे। हाना पंहिंजे पाड़े में वेठल हिकु ॿी भाॼी विकिणंदड़ साथियाणीअ सां भुणकियो, हिन कोझे खे त ॾिस, मुंहिंजनि सभिनी ग्राहकनि जो खानो ख़राबु करे छॾियो अथसि। हिते बीही ऐं हाणे मुंहिंजी बदकिस्मतीअ ते वरी खिली कीअं न नाज़ मां थो चए मां तुंहिंजो पुटु जेकब आहियां। हिन कोझी मख़लूक खे शर्म अचणु घुरिजे, शर्म। ऐं पोइ सभई भाॼी विकिणंदड़ मायूं पंहिंजनि हटनि तां हेठि लही आयूं ऐं पोइ हिकु तूफ़ान बदतमीज़ी शुरू थी वियो। हू जेकब ते टोकूं करणु लॻियूं। हू सभु उन ॻाल्हि ते टोकुनि में शुरू थी वियूं हुयूं त हिन कोझे वीचारे हाना जा पुराणा ज़ख़्म खोले विधा हुआ, छाकाणि जो जेकब खे गुम थिए त 7 साल थी विया हुआ। हिननि सभिनी गॾिजी किनूं फ्रूट ऐं भाॼियूं जेकब ते उछलाइणु शुरू कयूं ऐं जेकब वीचारे खे उतां भॼणो ई पियो।
वीचारो जेकब बेहद परेशान हो, छा करे छा न करे। जेतिरे क़दुरु हिनखे ख़बर हुई त हमेशह जियां जुमे जो सवेर उथी माउ सां गॾु मार्केट जो रुख़ रखियो हुआईं। कुझु भाॼियूं विकियूं हुयूं जो पोड़ी अची वई ऐं जेका बि भाॼियूं खणी संदसि घर हलियो वियो हो। जिते हिन कुझु मिंट त गुज़ारिया हुआ, रुॻो थोरो शरबत पीतो हुआईं ऐं बसि मोटी आयो हो। पर हिते त मार्केट में सभु मायूं चवनि पियूं त जेका खे गुम थिए 7 साल थी विया हुआ ऐं हू हिनखे किनूए बेहूदो कोझो सॾे रहियूं हुयूं। जॾहिं हिनखे पक थी वई त संदसि माउ हिकु अखर बि कोन ॿुधंदी त संदसि अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। हिन उदासीअ मां पंहिंजा ॻोढ़ा उगंदे हेठि हिकु घिटीअ जो रुख़ रखियो, जिते संदसि पीउ सॼो ॾींहुं जुतियुनि खे ठाहिण ऐं चतियुनि हणण में लॻो पियो हूंदो हो। ॾिसां हू मूंखे सुञाणे थो या न। जेका बि सोचियो, मां रुॻो दरवाज़े जो ॿेकड़ खोले अंदरि मुंडी करे 2 लफ़्ज़ ॻाल्हाईंदोमांसि, ॾिसां छा थो करे। जॾहिं हू मोचीअ जे दुकान ते पहुतो त दर खोले चुप करे अंदरि मुंडी विझी ॾिठाई। मोची पंहिंजे कम में एतिरे क़दुरु त मशग़ूल हो जो खेसि कंधु खणण जी फुर्सत बि कोन हुई। पर इतफ़ाक़ सां जॾहिं दर ते नज़र विधाई त हथ मां धाॻो ऐं कपची छॾाइजी वियसि ऐं उन सां गॾु उहो बूट बि पर भरो वञी पियो जंहिंखे हू ठाहे रहियो हो। हिन हिकदमि रड़ कई, ख़ुदा जे वास्ते हिते छा रखियो आहे जो तूं झातियूं थो पाईं? कहिड़ा हाल आहिनि उस्ताद? जेका बि दुकान में घिड़ंदे पुछियो। ऐं तोसां गॾु तुंहिंजे पुट जा कहिड़ा हाल आहिनि? सुठा न आहिनि नंढा साईं। जेका वधीक हैरान थी वियो। ही बाबा कीअं पियो ॻाल्हाए? माना त ख़ुदि हिन जे पीउ बि हिनखे न सुञातो। होॾां पिणसि ॻाल्हियुनि में लॻो रहियो। धंधो अहिड़ो न आहे जहिड़ो हुजणु घुरिजे। मां हाणे बिल्कुलु अकेलो आहियां ऐं वक़्तु गुज़रण सां गॾु पीरी मूंखे वकोड़ींदी थी वञे, पर मां उन लाइक़ु न आहियां जो कमु कराइण लाइ को माण्हू पाण वटि रखां। पर तोखे त हिकु पुटु बि आहे, उहो तुंहिंजी मदद नथो करे? जेका पुछियो। मूंखे घणो अॻु हिकु पुटु हो, नालो हुउसि जेकब। हुजे हा त हाणे डिघो जवान हुजे हा, उमिरि 20 वरिया खनि थी वञे हा ऐं मुंहिंजी ख़ूब मदद करे हा। पोइ मुंहिंजी ज़िंदगी बि सुख सां गुज़रे हा। हू ॾाढो सुठो छोकिरो हो। 12 वरियनि जी उमिरि में ई पाण ॾाढो चालाक ऐं महिनती हो। खेसि मुंहिंजे धंधे जी काफ़ी ॼाण हुई। हू ॾाढो सुहिणो ऐं पुरकशिश नौजवान हो। एतिरे क़दुरु जो केतिरा ई ग्राहक हिन एतिरी नंढड़ी उमिरि में ई पाण सां ठाहे छॾिया हुआ। हू जेकॾहिं हुजे हा त अॼु मां चतियूं हणी बूट मरमत न कंदो वरिता हा, बल्कि नवां बूट ठाहिया हा। हू पुराणनि जी मरमत करे हा। ख़ैर उहो त दुनिया जो दस्तूर आहे, केतिरा ई हलिया विया आहिनि। तुंहिंजे पुट खे थियो छा? जेकब पुछियो। संदसि आवाज़ु ॾकी रहियो हो। ख़ुदा खे ख़बर, मोचीअ वराणियो। 7 साल अॻे हू मार्केट में अलाए कीअं विञाइजी वियो हो। 7 साल अॻु? जेकब खां रड़ निकिरी वई। हा, 7 साल अॻु नंढड़ा साईं। मूंखे त ईअं थो लॻे ॼणु उहो वाक़ियो काल्ह ई थी गुज़रियो हुजे। कीअं न मुंहिंजी ज़ाल रोअंदी ऐं रड़ियूं कंदी घर आई हुई। छोकिरो सॼो ॾींहुं थी वियो अलाए केॾांहुं वियो। हिन खेसि ॻोल्हियो ऐं हर जॻह ते संदसि पुछा कई वई हुई, पर हू त अलाए केॾांहुं वियो हो। कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां त हिन सां छा वियो वापिरियो हूंदो। मूं पंहिंजी ज़ाल खे ॿुधायो, असांजो जेकी हिकु सुहिणो जवान हो ऐं मुंहिंजी ज़ाल मथां सां अवल ओल घोल वेंदी हुई। हू चाहींदी हुई त माण्हू जेकब जी तारीफ़ कनि। हूअ खेसि कनि ग्राहकनि सां घरनि में भाॼियुनि समेत मोकिलींदी हुई। ख़ैर उन में त को नुक़सानु कोन हो, छो त हू हमेशह खटी कमाई ईंदो हो। पर तूं ख़्यालु कंदी कर, मूं हमेशह खेसि चयो, छाकाणि जो शहरु वॾो आहे, केतिरा ई ख़राबु माण्हू हूंदा जेके उन ते बुरी नज़र रखंदा हूंदा। पर हिन ख़्यालु न कयो ऐं ईअं ई हिकु ॾींहुं उहो कुझु थियो जेको मूं चयो हो। हिकु कोझी औरत मुंहिंजी ज़ाल जे हट ते आई। अचण साण ई भाॼियूं ऐं फ्रूट ते टोकूं कयई ऐं आख़िर में एतिरो कुझु ख़रीद कयई जो उहो खणी न पए सघी। मुंहिंजी ज़ाल अबोझ पंहिंजे छोकर खे गॾु मोकिले छॾियईं ऐं उन खां पोइ असांजे अखियुनि कॾहिं बि पंहिंजो बचो न ॾिठो। छा तोखे पक आहे उहो वाक़ियो 7 साल पहिरियों थियो हो? जेकब पुछियो। हा भाउ,
7 बहारूं गुज़री वियूं। असां त पढ़ो बि ॾियारियो, हिकु दर खां ॿिए दर ताईं वियासीं। केतिरा ई माण्हू असांजे जेका खे सुञाणंदा हुआ उन्हनि वीचारनि में ॻोल्हा करण में असांजी मदद कई, पर सभु कुझु ख़तमु थी चुको हो। कंहिंखे बि उन पोड़ीअ जी ख़बर कान हुई त किथे रहंदी हुई, सवाइ हिकु तमामु ॿुढे 90 सालनि जे पोड़े जे, जंहिं चयो थी सघे थो त उहा शैतानी पोड़ी हुजे, जेका हर 50 सालनि खां पोइ शहर भाॼियूं वठण लाइ ईंदी आहे। जीअं जीअं जेका पंहिंजे पीउ जूं ॻाल्हियूं ॿुधंदो थिए वियो, खेसि ख़बर पे पवंदी वई त हक़ीक़त में छा छा थी गुज़रियो हो। पोड़े धागे खे मेण हणंदे ऐं जुतियुनि खे कोका हणंदे हिन सां ख़ूब कचहरी कई त चइबो त उहो ख्वाबु न हो। मां सचुपचु 7 साल उन नोरीअ जी शकिल में उते रहियुमि जेका सोचियो, ऐं उन्हनि सोचुनि ॼण हिन जी दिलि ॾारे विधी। पोड़े खां संदसि हयातीअ जा 7 बहितरीन साल खसिया हुआ, ऐं मोट में छा ॾिनो आई? हू सिर्फ़ु बादाम जे खल जे स्लीपरनि सां ई शीशे जे फर्श खे ई साफ़ु करे पिए सघियो। पोड़ीअ जे रिछनि हिन खे रध पचा सेखारियो, जेका बि ईअं ई उदासीअ में वकोड़ियल रहियो। खेसि पंहिंजे फिटल क़िस्मत ते ॾुखु अची रहियो हो। ओचितो पिणस जे आवाज़ छिरकाए विधुसि, मां तो लाइ छा थो करे सघां? नंढा नौजवान, बूटनि जो जोड़ो ॾियां या पर थी सघे थो तूं पसंदि करीं त मां तोखे हिकु डिघो चमड़े जो गिलाफ़ ठाहे ॾियां जंहिंमें तूं पंहिंजो नकु लिकाए सघीं। हिन मुर्ख सां आख़िरी जुमिलो अदा कयो। छा मतिलबु आहे तुंहिंजो? जेका पुछियो। मूंखे हुनजी कहिड़ी ज़रूरत आहे? हर कंहिंखे अख़्तियार आहे, मोची वराणियो, पर मां ज़रूरु चवंदुमि मूंखे जेकॾहिं तो जहिड़ो नकु हुजे हा त मां पक उन लाइ सुहिणी गुलाबी चमड़े जो गिलाफ़ ठारायां हा। ॾिस, मूं वटि हींअर बि ख़ूबसूरत चमड़ो पियल आहे। बेशक तूं उन मां बूट बि ठाराए सघीं थो, पर ख़ुदि सोच, गिलाफ़ भलो न आहे जो तुंहिंजो नक जो बचाव करे। तोखे पक पंहिंजे नक खे दरवाज़नि ऐं हर पासे खां लंघंदड़ गाॾियुनि सां टकराइण लाइ कुझु न कुझु करिणो पवंदो हूंदो। जेका तेज़ीअ सां जीअं ई मुड़ियो तीअं ई संदसि नकु भित में वञी लॻो। हिन पंहिंजे नक खे महसूसु कयो, उहो वॾो ऐं थुल्हो हो, ऐं उहो ई कारनामो हो जेको पोड़ीअ हिन सां कयो हो। उहो ई सबबु हो जो संदसि माउ ऐं पीउ खेसि न सुञाणे सघिया हुआ, ऐं माण्हू हिन खे ओझो बोनू करे सॾी रहिया हुआ। उस्ताद, हिन रोअणहार के लहजे में मोचीअ खां पुछियो, छा तो वटि को हथ जो आईनो आहे? मां दरअसल उन में पंहिंजो मुंहुं ॾिसण थो घुरां। नंढड़ा साईं, मोची वराणियो, तूं मुश्किल सां के पंहिंजा मुहांडा पसंदि करी, ऐं हूअं बि तो वटि का सूंहं त कोन्हे जो तूं आईनो पुछाईंदो वती। पंहिंजी उन आदत जो इलाजु कराए। उहो आईने में हर हर ॾिसणु ख़राबु आहे, ख़ासि तौर ते तो जहिड़नि माण्हुनि लाइ। मूंखे आईने में ॾिसणु ॾे, छोकर ॿाॾायो, उहा मुंहिंजी आदत न आहे। पर मूं वटि को आईनो ई कोन्हे। मुंहिंजी ज़ाल वटि हिकु नंढड़ो आईनो हूंदो आहे, पर ख़बर न आहे त उहो आईनो अलाए किथे लिकाए वई आहे। तूं सची पची पंहिंजो मुंहुं ॾिसणु थो चाहीं त हीअं कर जो साम्हूं घिटीअ में अर्बन हजम जो दुकानु अथई, उते हिकु आईनो तुंहिंजे मुंहं खां बि वॾो पियल आहे, उन में वञी पंहिंजो मुंहुं ॾिसी अचु। ऐं हाणे ख़ुदा हाफ़िज़। इहो चवंदे ॼण संदसि पीउ खेसि आहिस्तगीअ सां ॿाहिरि धिके छॾियो। हिन खेसि कढी दर बंदि कयो ऐं वरी पंहिंजे कम खे लॻी वियो। ऐं वीचारो जेकब अर्बन जे दुकान ॾांहुं वधियो, जंहिंखे नंढे हूंदे खां सुञाणंदो हो। सुबुह जो सलाम अर्बन, हिन चयो, तूं मूं लाइ कुझु कंदे? मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे पंहिंजे आईने में मुंहुं ॾिसणु ॾींदे? शौक़ सां, इहो पियो अथई आईनो? हिन इशारो कंदे खिलियो, ऐं साणसि गॾु ॿिया बि सभु माण्हू खिली पिया हुआ। तूं केॾो न सुहिणो जवान आहीं। बघ जहिड़ी तुंहिंजी ॻिची, राणीअ जहिड़ा हथ ऐं अहिड़ो ख़ूबसूरत नकु मूं त अॼु ताईं न ॾिठो आहे। हाणे आईने में ॾिसी वठि, वरी मां तोखे ॾिसणु कोन ॾींदुमि। बसि सिर्फ़ु हिकु मौक़ो अथई। मूंखे को तुंहिंजे हुस्न जे करे पंहिंजो आईनो भञाइणो कोन्हे। अलाए केतिरनि टकनि सां गॾु हज में उहे जुमिला पिए चया। वेठल खिली खिली खेराती पिया हुआ,
पर जेकब को बि कानून न धरियो। लुक आईने में वञी ॾिठईं, काई ॻाल्हि कान्हे। जेकॾहिं तो पंहिंजे नंढड़े जेकब खे न सुञातो। अमड़ जेकब भुणकियो, मां अहिड़ो कोझो त कोन हुउसि। ख़ुशियुनि जे ॾींहंनि में जॾहिं तूं मूंतां फ़ख़ुरु कंदी हुईं। हिन जूं अखियूं रत जहिड़ियूं हुयूं। संदसि नकु बेहदि थुल्हो ऐं डिघो डिघाईअ जे करे हिन अॻियां झुकी संदसि ॼाड़ीअ खे ढके छॾियो। हिन जी ॻीची ॼण कुदरतनि हुई कोन, ऐं उन करे ई संदसि मथो ॼण कुल्हनि में गपिजी थिए वियो, ऐं हिन खे सचपच त कंध खे साॼे खाॿे मोड़ण में बेहदि तकलीफ़ पई थी। हिन जो कदु त 7 साल अॻु वारे कद खां बि कुझु नंढो ॾिसण में पियो आयो। 12 खां 20 सालनि ताईं माण्हू डिघा थींदा आहिनि, पर जेकब त थुल्हो थी वियो। हिन जी जो कुॿ निकितल ऐं पासा वधियल हुआ, एतिरे क़दुरु जो हिकु फूकियल फूकणो थिए लॻो, जेको केॾी महिल बि फाटण ते हुजे। हेॾो थुल्हो जिस्म सन्हियुनि थुल्हियुनि जहिड़ियुनि टंगुनि ते क़ाइमु हो। हिन जूं ॿाहूं बेहदि डिघियूं हुयूं। संदसि हथ गोल ऐं पीले मायल नासी हुआ। हथनि जूं आङुरियूं सन्हियूं ऐं डिघियूं हुयूं। ईअं पिए लॻो जेकॾहिं हू चाहे त बिना झुकण जे ई ज़मीन खे छुई थिए सघियो। हा, नंढड़ो जेकब हिकु कुॿड़े कोझे इंसान में मुकमल तौर ते तब्दील थी चुको हो। हाणे हिन उहो सुबुह यादि कयो जॾहिं घणो अॻु हिन जी माउ जे दुकान ते उहा मनहूस पोड़ी आई हुई। हिन जेकब खे हर उन ऐब में विधो जंहिंजे लाइ हिन उन पोड़ीअ ते उन ॾींहुं टोकूं कयूं हुयूं। डिघो नकु, कोझूं आङुरियूं, बसि कमी हुई त ॻिचीअ जी, जेका पोड़ीअ जी डांडीअ जहिड़ी ऐं जेकब जी माॻियां हुई ई कोन। ख़ैर, तव्हां पंहिंजो जाइज़ो मुकमिल कयो हुज़ूर आला। हजम वेझो ईंदे खेसि गौर सां ॾिसंदे खिलंदे चयो, को बि माण्हू जेकॾहिं ख़्वाबु ॾिसे त बि अव्हां जहिड़ी मूरत न ॾिसी सघे। तव्हां त ख़्वाबनि में बि नज़र न ईंदड़ आहियो। ख़ैर, कीअं बि मूं वटि तो लाइ हिकु मशवरो आहे। नौजवान, मूं वटि हिते काफ़ी ग्राहक आहिनि, पर एतिरा न जेतिरा मुंहिंजी ख़्वाहिश आहे, ऐं मूंखे ख़बर आहे ईअं छो आहे। मुंहिंजो दुश्मन सडसी हुजे किथां को अजूबो वठी आयो आहे, ऐं उहो अजूबो ई संदसि ग्राहकनि जी कशिश जो मर्कज़ आहे। ख़ैर, उन अजूबे हुजण में को नुक़सान बि कोन्हे, बिल्कुलु कोन्हे। पर तूं त माॻई उन अजूबे खां बि वॾो आहीं। अचु ऐं हिते अची कमु कर। हिते तोखे हर का ज़रूरत जी शइ मिलंदी, कपिड़ा, खाधो, रिहाइश, ऐं मोट में तोखे दर जे ॿाहिरां बि ग्राहकनि खे सॾिणो पवंदो। तूं सिर्फ़ु ग्राहकनि खे ॾाड़ीअ जी क्रीम ऐं टुवाल हणंदे, ऐं मूंखे पक आहे तूं ऐं मां गॾिजी सुठो कमु कंदासीं। मूं वटि सिडसी ऐं उन जे अजूबे खां वधीक ग्राहक ईंदा, ऐं तोखे बि ख़ूब इनाम मिलंदो। हजम जी हुन ॻाल्हि खे ॿुधी जेकब खे ॾाढो ॾुखु थियो, पर हिन सोचियो त हिन खे संदसि शक्ल सूरत जे करे अहिड़ियूं ई त अलाए घणियूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं। हिन हजम खां इनकार ई थी चयो त खेसि को शौक़ु कोन्हे उन कमु करण जो, ऐं पाण हितां हलियो वियो। शैतानी पोड़ीअ संदसि शिकिल सूरत त बदिलाई, पर संदसि अकुल खे कुझु न करे सघी हुई। हू बिल्कुलु होशनि हवासनि में हो, ऐं कुझु सम्झ वारे इंसान जीअं सोचे सम्झी थिए सघियो। हिन पंहिंजे उन सूंहं जी ज़ुबान ते को बि गोड़ न कयो, ऐं न ई वरी पंहिंजनि हिननि कोझनि नक्शनि जो को मातम कयो। हिन खे ॾुख हो त उहो संदसि माउ पीउ खेसि धिकारे छॾियो। हिन हिकु भेरो वरी माउ जे अॻियां ॿाॾाइण लाइ सोचियो। हू पंहिंजी माउ वटि मोटी वियो ऐं खेसि संदसि अहवालु ॿुधण लाइ ॿाॾायईं। हिन खेसि बालकपण जा वाक़िया ॿुधाया, ऐं उन ॾींहं जो बि ज़िक्र कयो जॾहिं हिन खे उहा कोझी पोड़ी पाण सां गॾु वठी वई हुई। उन खां पोइ हिन माउ खे सॼो अहवालु ॿुधायो त कीअं हिन पोड़ीअ पाण ते थियल टोकुनि जो बदिलो खेसि कोझो करे वरितो आहे, ऐं कीअं हिन पोड़ीअ जे 7 साल नोरीअड़ो थी ख़िदमत कई। संदसि माउ खे बिल्कुलु ख़बर कोन थिए पई त हू चए छा पियो। हिन जेकी कुझु पंहिंजे बालकपण लाइ चयो,
संदसि माउ मञियो, पर जॾहिं हिन उहो चयो त हिन 7 साल नोरीअड़ो थी पोड़ीअ जी ख़िदमत कई त हूअ पत न करे सघी। उहो कीअं थो थी सघे? हिन दौर में परिण जो को वजूद ई न आहे। सभिनी खां वधीक त जॾहिं हिन जेकब ते निगाह ते विधी त हिकदमि ते चयाईं, ही को जो किनू को मुंहिंजो पुटु थी थो सघे? छा आख़िरकार हिन चयो त बहितर इहो आहे त मां पंहिंजे मुड़ुस सां मशवरो कयां ऐं पोइ पंहिंजूं छॿियूं मेड़े जेकब खे वठी मुड़ुस जे दुकान ते हली आई। ॿुध, हिन मुड़ुस खे चयो, ही बोनो चए थो त इहो ई असांजो घणो अॻु गुम थियल पुटु जेकब आहे। ही चवे थो त 7 साल अॻु असां वटां खॼी वियो हो ऐं उन कोजीअ पोड़ीअ संदसि रूप खे कोजो कयो आहे। छा पई चवीं? मोचीअ रड़ कई। छा इहो ई हिन तोखे ॿुधायो आहे? तूं तरस, सब्र कर। ही सॼी ॻाल्हि त मां खेसि ॿुधाए चुको आहियां। अञा कलाक खन बि कोन थियो आहे ऐं ही तोखे बेवकूफ़ बणाइण आयो आहे। हूअं बदिलियल रूप बीह मुंहिंजा बचा त मां तोखे ॿुधायां त रूप कीअं बदिलाइबो आहे। उहो चई हिन चमड़े जो हिकु पटो खणी ऐं कोजे जेकब जे ॿाहुनि कुब में उहो वहाए कढियो। हू जेकब खे ओसी ताईं मारींदो रहियो जेसीं ताईं हू रड़ियूं करे ॿाहिरि न भॼी वञे पियो। उन शहर में हर शहर वांगुरु केतिरा ई रहमदिल माण्हू रहंदा हुआ जेके कंहिं ॾुखोयल रूह ते रहम करे सघनि, पर वीचारे जेकब खे त संदन ख़बर ई कोन हुई ऐं न ई वरी हू कंहिं सां बि मिलियो हो। सो वीचारो मिसकीन कोजो बिना खाधे पीते सॼो ॾींहुं गुज़ारे राति जो का बि जॻह न ॾिसी हिकु चर्च जे थधनि ऐं सख़्तु ॾाकिणनि ते ई सुम्ही रहियो। जॾहिं सिज जे तिखनि किरणनि खेसि ॿिए ॾींहुं जाॻायो त हिन सोचियो त हाणे कीअं रहां, जॾहिं त अम्मा बाबा ॿिन्हिनि मूंखे घरां तड़े कढियो आहे। खांसि उहो न पिए पुॻो त हू मज़ाक ऐं मस्करीअ जी निशानी बणिजी हजम जे ॿाहिरां बि ग्राहकनि खे सॾण वारी नौकिरी करे। पोइ हू छा करे? ऐं आख़िरकार हिन खे यादि आयो, पाण रध पचा सिखियो आहे। जॾहिं 7 साल नोरीअड़ो थी रहियो हो खेसि उमेदु महसूसु थी शायदि किथे बोरची बीहजी वञा। जीअं ई ॾींहुं थियो ऐं माण्हुनि जी अचु वञु घिटियुनि में शुरू थी वई त जेकब चर्च में वियो ऐं इबादत कयाईं ऐं पोइ इबादत पूरी करे हू पंहिंजे सोचियल राह ते हलणु लॻो। संदन मुल्क जो बादशाह खाधे पीते जो बेहद शौक़ीन हो ऐं उन मक़सद लाइ हू हर साल अलाए किथां किथां बोरची घुराईंदो हो। जेकब बि पंहिंजी क़िस्मत आज़माइण लाइ बादशाह जे महल ॾे राही थियो। महल जे दर ते पहुतो त दरबान खेसि ॾिसी संदसि कमुकार पुछियो ऐं मथांसि ॾाढो खिलियो। जेकब आख़िर कीअं बि करे हिन खे सम्झायो त हू वॾे बोरचीअ सां मिलणु थो घुरे। दरबान संदसि ॻाल्हियुनि ते बेहदि खिलिया, पर हू खेसि वठी महल जे अंदरि घिड़िया। जितां बि जेकब लंघियो थिए महल जा ख़ादिम खेसि घूरे ॾिसी रहिया हुआ ऐं मथांसि खिली बि रहिया हुआ। तव्हांजो हिकु वॾो मेड़ु कठो थी वियो। हू सभु मथांसि चिथरूं कंदा साणसि गॾु महल जा ॾाका चढ़णु लॻा। दरबान पंहिंजा हथियार झले बीठा रहिया। पोची कंदड़नि खां पोची करणु विसरी वई। भितियुनि साफ़ु कंदड़नि पंहिंजो कमु रोके छॾियो। हर को चई रहियो हो, अड़ी कोजो बोनो, कोजो बोनो। आख़िरकार शहनशाह जो ख़ासि ख़ादिम ॿाहिरि निकिरी आयो। हू ॾाढो कावड़ियल पियो नज़र आयो। अचण सां ई सभिनी खे दड़का ॾींदे चयाईं, छो पिया गोड़ कयो? ख़बर न अथव बादशाह सलामत अञा आराम पिया कनि। साईं, नौकरनि वराणियो, छा तव्हां कोजो बोनो कोन ॾिठो? ऐं अॼु त हिते अहिड़ो बंदो आयो आहे जो कंहिं ॾिठो कोन हूंदो। सॼी उमिरि न तव्हां न असां। ख़ासि ख़ादिम खे बि जेकब खे ॾिसी ॾाढी खिल आई, पर हिन पंहिंजी खिल खे रोकियो, छाकाणि जो थी सघियो थे त हेठि बीठल मुलाज़िमनि ते उन जो असरु पवे। हिन नौकरनि खे उतां भॼायो ऐं जेकब खे वठी महल अंदरि दाख़िल थियो ऐं जेकब खां पुछियाईं त खेसि छा थो घुरिजे। मां हेड बोरचीअ सां मिलणु थो घुरां। जेकब निमाणाईअ सां अर्ज़ु कयो। न न मुंहिंजा बचा, तूं दरअसल मूंसां मिलणु आयो आहीं, दरबाने ख़ासि चयो। मां हिते ख़ासि मुलाज़िम आहियां। तूं चाहीं थो त बादशाह जो ज़ाती मस्ख़रो बणिजी, ईअं न? न साईं, जेकब वराणियो,
मां हिकु होशियारु बोरची आहियां, मां हर नमूने जो खाधो पचाए सघां थो। महिरबानी करे मूंखे हेड बोरचीअ सां मिलाए, थी सघे थो हू मूंखे मां हू मूं मां सही फ़ाइदो वठी सघे। मूंखे हेड बोरचीअ सां मिलाए, थी सघे थो हू मूं मां सही फ़ाइदो वठी सघे। ख़ैर, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। नंढड़ा, तूं हिकु बेवकूफ़ नौजवान आहीं। छा कंदे जे रंधिणे में कमु कंदे अबा? बादशाह जो ज़ाती मस्ख़रो थी तोखे को कमु न करिणो पवे हा, रुगो ख़ूब खाइण ऐं पहिरण लाइ मिलई हा। ख़ैर, पाण ई ॾिसंदे, मुंहिंजे ख़्याल में त तूं बादशाह जे रोंग में छॾियल बोरचियुनि जहिड़ो बि कोन पचाए सघंदे। लॻे थो तोखे शायदि रंधिणे जो ॿियो कमुकारु करिणो पवे। उहो चई ख़ादिम ख़ासि खेसि हेड बोरची ॾांहुं वठी आयो। जनाब आली, छा तव्हांखे को सुठो बोरची घुरिजे? जेकब ताज़ीमन झुकंदे चयो, ऐं झुकण महिल खेसि ईअं लॻो ॼणु संदसि नकु गालीचे सां वञी लॻो हुजे। हेड बोरचीअ खेसि पेरनि खां वठी मथे ताईं ॾिठो। ॾिसंदे ई खिल में ॿुॾी वियो। खिलंदे चयाईं, अड़े, तूं बोरची थींदे, जंहिंजो कद बि चङी ख़ासी देॻ खां नंढो न आहे। हिन पंहिंजी ॻाल्हि खे जारी रखंदे चयो, जंहिं बि तोखे उहो चई हेॾां मोकिलियो आहे त तूं सुठो बोरची आहीं ऐं बादशाह जे महल में नौकर थी सघीं थो, उन तोसां सुठो चर्चो कयो आहे। उहो चई शाही बोरची खिल में ॿुॾी वियो ऐं साणसि गॾु ख़ादिम ख़ासि ऐं बीठल मुलाज़िम बि खिलण लॻा। पर उन्हनि सभिनी जे खिलण साण बि जेकब जे एतमाद में फ़र्क़ु न आयो। छा ही जेकॾहिं को बेदो या का ॿी शइ मूं हथां ख़राबु थिए, हिन चयो, को शरबत, कुझु आनू या जव, हिन महल जे ख़ज़ाने ते कहिड़ो असरु पवंदो? अव्हां मूंखे का बि शइ ठाहिण लाइ ॾियो, पोइ ॾिसो त मां कीअं थो उनखे तयारु कयां। उहो सभु कमु मां सॼी अखि छिंभ में करे सघां थो। हिन जे लहजे में एतमाद हो। उहो हिकु अजीब मंज़र हो जॾहिं नंढड़ो कोझो जेकब ॻाल्हाए रहियो हो। संदसि नंढड़ियूं अखियूं उमेद सां भरियल हुयूं। संदसि डिघो नकु वात हलण साण अॻिते पोइते थी रहियो हो ऐं संदसि हथ गुफ़्तगूअ सां गॾु इशारनि में सम्झाणीअ लाइ हेठि मथे खॼी रहिया हुआ। चङो, हेड बोरची चयो, चर्चे तौरु उहो तजुर्बो बि भलो आहे। हिन ख़ादिम ख़ासि ॾांहुं मुड़ी चयो, अचो त रंधिणे में हलूं। हू केतिरनि ई दरवाज़नि ऐं दालाननि मां हलंदा आया ऐं आख़िरकार रंधिणो बि अची वियो। विच ते वरी बि नौकर जेकब ते खिलंदा रहिया। उतां जो रंधिणो हिकु वॾो ऐं वेकिरो कमिरो हो, जिते ज़रूरत जो हर सामान मौजूदु हो। 20 चुल्हनि में बाहि ॿरी रही हुई। हिकु तरफ़ हिकु पाणीअ जे हिकु नंढड़े हौज़ में मछियूं तरी रहियूं हुयूं ऐं सभई रध पचाअ लाइ ज़रूरी भाॼियूं ऐं शयूं काठ ऐं पथर जे ठहियल खाननि में पियल हुयूं। सॼे ऐं खाॿे पासे 10-10 नंढा कमरा हुआ, जिन में हर ज़ाइके लाइ रखियल शइ मिली पए सघी। रंधिणे में नौकर हेॾे होॾे डोड़ी रहिया हुआ, के चमचा खणी रहिया हुआ, के कफ़ीर साफ़ करे रहिया हुआ ऐं कनि फ्राई पाननि ऐं कोपनि खे गॾु पिए कयो। जीअं ई शाही बोरची अंदरि दाख़िल थियो त उहे सभु ख़ामोश थी बीह रहिया। हाणे बिल्कुलु ख़ामोशी हुई, सिर्फ़ु बाहि जे ॿरण ऐं पाणीअ जे करण जो आवाज़ु पिए आयो। शहनशाह मुअज़्ज़म, नाश्ते लाइ छा हुकुम कयो? शाही बोरचीअ नाश्ते तयारु कंदड़ ख़ासि बोरचीअ खां पुछियो। उहो हिकु तजुर्बेकार ऐं ॿुढो बोरची हो। साईं, सरकार वॾीअ डेनमार्क जे उॿारियल गोश्त ऐं ॻाढ़नि उॿारियल गोश्त जे टुकड़नि लाइ हुकुम कयो। बोरचीअ ॿुधायो। सुठो, बेहदि सुठो। शाही बोरचीअ जेकब ॾांहुं ॾिठो। छा तो उहो ॿुधो कोझा? छा तूं सम्झी थो त तूं अहिड़ा ख़ासि ताम तयारु करे सघंदे? छाकाणि जो ॻाढ़ा गोश्त जा टुकर तयारु करण जी तरकीब त ॻुझी आहे, उन जी त कंहिंखे बि ख़बर कोन्हे। का शइ ॾुखी न आहे, जेकब वराणियो। ऐं संदसि वराणीअ हर कंहिंखे हैरान करे विधो। जेकब खे ख़बर हुई हिन अहिड़ा अलाए केतिरा ताम तयारु कया हुआ जॾहिं हू नोरीअड़ो हो। का शइ ॾुखी न आहे, सुहिणा साईं,
उॿारियल गोश्त लाइ मूंखे फलाणी ऐं फलाणी जड़ी बूटी खपे ऐं फलाणो गोश्त ऐं फलाणा मिर्च, जंगली रिछ जो सणभ, पाड़ुनि वारियूं भाॼियूं ऐं बेदा ऐं ॻाढ़े गोश्त लाइ। ऐं हिन महिल हिन आस्तगीअ ऐं आराम सां ॻाल्हायो, जीअं रुॻो नाश्तो तयारु कंदड़ ऐं शाही बोरची ॿुधी सघनि। ऐं ॻाढ़े गोश्त लाइ मूंखे घुरिजनि 4 क़िस्मनि जो गोश्त, सुरको, बदक जो सणभ ऐं हिकु ख़ासि ॿूटी जंहिंजो नालो आहे टिमी कंफर्ट। ख़ुदा जो कसम जादूगर तोखे उहो सेखारियो। पोड़े बोरचीअ हैरत मंझां रड़ कई। बिल्कुलु बिल्कुलु, इहे ई शयूं हुयूं जेके हिन भाॼीअ लाइ घुर्ज में आहिनि, पर असांखे टिमी कंफर्ट जी ख़बर कान हुई। उहा ॿूटी पक गोश्त खे लज़ीज़ कंदी हूंदी। छा त ज़बरदस्त बोरची तूं आहीं नंढड़ा नीगर, मूं त उन लाइ सोचियो ई कोन हो, शाही बोरचीअ चयो। पर अचो त ॾिसूं त हीउ रधे कीअं थो। हिन खे हर का शइ ॾिनी वञे जंहिंजी खेसि तलब हुजे ऐं खेसि शहंशाह जो नाश्तो तयारु करण लाइ ॾिनो वञे। नौकरनि बिल्कुलु ईअं कयो जीअं शाही बोरचीअ हुकुम कयो ऐं जेकब खे हर उहा शइ अची मिली जंहिंजी खेसि ज़रूरत हुई। जेकब जो कदु चुल्हे खां बि नंढो हो। सो नौकरनि कुझु कुर्सियूं गॾे बीहारियूं ऐं उन मथां मार्बल जो ठहियलु हिकु तख़्तो रखी नंढड़े बोरचीअ खे कमु करण लाइ चयो। बोरची ऐं रंधिणे जा नौकर सभु चइनी तरफ़ हिकु गोल ठाहे बीह रहिया। हू सभु ॾिसी रहिया हुआ त जेकब कीअं थो खाधो तयारु करे। हू सभु बेहदि महज़ूज़ थिया जॾहिं खेसि जल्दी जल्दी ऐं सफ़ाईअ सां कमु कंदे ॾिठाऊं ऐं केॾी न महारत सां हिन खाधे जे जुज़नि खे पिए मिलायो। जॾहिं जेकब सभिनी जुज़नि खे मिलायो त हिन रंधिणे जे नौकरनि खे चयो, हाणे उहे ॿई फ्राई पैननि में विझी बाहि ते रखो ऐं उन्हनि खे पचण ॾियो जेसि ताईं मां न रोकियां। पोइ हिन ॻणणु शुरू कयो, 1 2 3 ऐं जॾहिं हू 500 ते पुॻो त चयाईं, बसि फ्राई पैन बाहि तां लाथा विया ऐं जेकब शाही बोरचीअ खे खेनि चखण जी दावत ॾिनी। बोरचियुनि मां हिकु रंधिणे में मुलाज़िम नौकर खे सोने चमचे खणी अचण लाइ चयो। चमचो आयो त उनखे बाफ़ में धोई शाही बोरचीअ खे ॾिनो वियो। शाही बोरचीअ ॾाढे नाज़ ऐं अंदाज़ सां अॻिते वधियो। थोरो खाधो चमचे में खयाईं, उनखे चखी पंहिंजूं अखियूं बंदि करे चप भिकूड़े ख़ुशीअ मां चयाईं, लज़ीज़, बेहदि लज़ीज़, बादशाह जे वक़ार जो कसम, बेहदि लज़ीज़। हिन चयो, छा तूं हिकु चमचो चखंदे? खाधे में ख़ासि अॻिते वधियो, चमचो खयाईं ऐं खाधे खे चखणु लॻो। हू ॾाढो ख़ुशि थियो। मुंहिंजा प्यारा नाश्ते वारा बोरची, आहीं तूं बि उस्ताद, पर अहिड़ो लज़ीज़ ऐं ज़ाइकेदार गोश्त कॾहिं तो बि उमिरि में तयारु न कयो हूंदो। नाश्ते तयारु कंदड़ बोरचीअ पाण खाधो चखी ॾिठो ऐं वधी जेकब सां हथु मिलायईं। नंढड़ा कारीगर, हिन चयो, बेशक तूं पंहिंजे फ़न जो उस्ताद आहीं, बेशक तूं रधे ॼाणी। ऐं उन महिल ई बादशाह जो नौकर नाश्ते खणण लाइ अंदरि आयो। 2 ताम चांदीअ जे सासिरुनि में सींगारे बादशाह जे ख़िदमत में पेश कया विया। शाही बोरची जेकब खे पंहिंजे कमरे में वठी आयो। अञा हू कुझु देरि वेठा हुआ जो हिकु कासिद वॾे बोरचीअ खे बादशाह आॾो हाज़िर थियण लाइ चयो। वॾे बोरचीअ ॾाढे ठठ सां पाण खे तयारु कयो ऐं कासिद सां हलियो वियो। बादशाह बेहदि ख़ुशि नज़र अची रहियो हो। हिन 2 प्लेटूं साफ़ करे छॾियूं हुयूं ऐं उन महिल पंहिंजो मुंहुं पियो उघियाईं। जॾहिं शाही बोरची अंदरि दाख़िल थियो, मां हमेशह तुंहिंजे बोरचियुनि खां मुतासिर रहियो आहियां, शाही बोरचीअ खे बादशाह चयो। पर ॿुधाए त कंहिं अॼु मुंहिंजो नाश्तो कयो? मूं अॼु ताईं अहिड़ी शइ न चखी आहे जॾहिं खां वठी मां तोखे रखियो आहे। मूंखे उन बोरचीअ जो नालो ॿुधाए, असां फौरी तौर ते खेसि कुझु सोना रुपया इनाम में ॾींदासीं। उहा हिकु अजीब कहाणी आहे जनाबे आला, शाही बोरचीअ चयो ऐं पोइ हुन बादशाह खे सॼी कहाणी करे ॿुधाई त कीअं उहो सभु कुझु थियो। बादशाह सॼी ॻाल्हि ॿुधी बेहदि ख़ुशि थियो ऐं जेकब खे घुराए खांसि पुछियईं त हू किथां आयल हो ऐं किथे जो वेठल हो।
जेका बि बादशाह खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, पर हिन भेरे हिन उहो इज़ाफ़ो कयो त खेसि न माउ आहे ऐं न पीउ, ऐं हिन रध पचाउ जी तरकीब हिकु पोड़ीअ खां हासिलु कई। बादशाह वधीक कुझु न पुछियो, हू पंहिंजे नए बोरचीअ जे अजीब शक्ल तां नज़रूं ई न पिए हटाए सघियो। जेकॾहिं तूं मूंसां गॾु रहंदे, बादशाह चयो, त मां तोखे 50 सोना रुपया हर साल ॾींदुसि, हिकु शाही चोगो ऐं 2 जोड़ियूं शहनशाही जोराब बि तोखे मिलंदा, ऐं मोट में हर रोज़ु पाण पंहिंजे सिर मूं लाइ नाश्तो तयारु करिणो पवंदुई, ऐं उन खां सवाइ ॿियनि बोरचुनि खे बि ॿुधाईंदे त कीअं मुंहिंजी राति जी मानी तयारु कनि। तूं हीअं कर जो मुंहिंजे रंधिणे जो मुकमिल इंतज़ाम पंहिंजे हथनि में खण, जीअं त मां पंहिंजे हर नौकर खे को न को नालो ॾींदो आहियां। उन करे अॼु खां तूं लकिर सॾिवे ऐं तुंहिंजो दर्जो हेठिएं शाही बोरचीअ जे बराबरि हूंदो। लकिर जेकब बादशाह साम्हूं ताज़ीमन झुकियो, संदसि पेर चुमिया ऐं कसम खयूं त संदसि ख़िदमत वफ़ादारीअ सां कंदो, ऐं पोइ नंढिड़े जेकब पंहिंजे फ़न सां कमाल करे छॾियो। उहा ॻाल्हि सभु ख़ादिम शर्त सां चवंदा हुआ त बादशाह उन वक़्त खां बदिलिजी वियो हुयो जॾहिं खां लकिर बोरची हिन महल में घिड़ियो हो। उन खां अॻु बादशाह कॾहिं कॾहिं कंहिं खाधे खे नापसंदि करे बोरचुनि खे कावड़ में अची थांव वहाए कढंदो हो। हिकु भेरे त बादशाह शाही बोरचीअ जे पेशानीअ ते खाधे जो हिकु तबाक वहाए कढियो हो, ऐं वीचारे शाही बोरचीअ खे 3 ॾींहं हंध में बसर करणा पिया हुआ। बादशाह हमेशह पंहिंजी कावड़ झकी थियण ते ज़ख़्मी थियल खे माफ़ करे खेनि कुझु इनाम बि ॾींदो हो। अॼु ताईं को बि बोरची संदसि कावड़ खां या ॿी सूरत में मार खां बचियल न हो। पर जॾहिं खां कोझो लकिर संदसि महल में दाख़िल थियो, हर का शइ ॼण जादुई तौर ते बदिलिजी वई हुजे। बादशाह हाणे 3 वक़्तनि बजाए 5 वक़्त मानी खाइण लॻो हो, ऐं उहो सभु जेकब जे पोरीअ जो कमाल हो। बादशाह संदसि हर रधल खाधे जी वधि में वधि खां तारीफ़ कंदो हो, ऐं ॾींहों ॾींहों खाई खाई थुल्हो थी रहियो हो। कॾहिं कॾहिं हू शाही बोरचीअ ऐं लकिर जेकब खे खाधो खाईंदे घुराए वठंदो हो। हिक खे साॼे पासे ऐं ॿिए खे खाॿे पासे बीहारे संदनि वात में लज़ीज़ खाधे जो गिरह पंहिंजनि हथनि सां विझंदो हो, ऐं हूअं बि उहे हक़ी तौर ते अहिड़नि इनामनि जा मुस्तहिक़ हुआ। कोझो बोनू सॼे शहर लाइ हिकु अजूबो हो। परे परे खां माण्हू शाही बोरचीअ वटि ईंदा हुआ त जीअं खांसि मोकल वठी हिन अजीब बोरचीअ खे ॾिसी सघनि। शहर जे केतिरनि ई मशहूरु ऐं अमीर माण्हुनि बादशाह खे अर्ज़ु करे पंहिंजनि बोरचियुनि खे रध पचाउ सिखण लाइ कोझे बोरचीअ वटि मोकिलणु शुरू कयो। उन करे कोझे बोने खे वधीक पैसा मिलण लॻा, छाकाणि त हर बोरची सिखण जो अधु सोनो रुपयो रोज़ु ॾींदो हो। कोझो जेकब पंहिंजनि ॿियनि दोस्तनि बोरचियुनि ऐं रंधिणे जे नौकरनि जे मूड सुठे रखण लाइ कंहिंखे बि हसद न कराइण लाइ उहा सॼी मिलियल रक़म उन्हनि में विराए छॾींदो हो। उन ई नमूने सां लकिर आराम सां पंहिंजा 2 साल गुज़ारिया। मथसि बादशाह जूं महिरबानियूं हुयूं। बसि को ॾुखु होसि त पंहिंजे वालदेन जो उहो सॼो अरसो साणसि का बि ख़ासि ॻाल्हि या को ख़ासि वाक़ियो न थियो। हिकु ॾींहुं हू बाज़ार में हंज पखी वठण लाइ वियो। लकिर ख़ासि तौर ते ख़रीदारीअ लाइ मशहूरु हो, ऐं जॾहिं बि खेसि वक़्तु बचंदो हो, हू पंहिंजो पाण वञी मार्केट मां मेवा ऐं पखी वग़ैरह वठी ईंदो हो। हिकु ॾींहुं सुबुह जो हू हंज पखियुनि जे मार्केट में थुल्हनि मतारनि हंज पखियुनि जे वठण लाइ वियो। अहिड़ा ई सॻा जहिड़ा बादशाह खाइण लाइ पसंदि करे। हुन केतिरा ई भेरा विकामंदड़ हंजनि जो मुआइनो कयो। हाणे हिन जी शकिलो सूरत ते खिलण वारो को बि न हो, छाकाणि जो हू हर हंधि बादशाह जे ख़ासि बोरचीअ जे नाले सां मशहूरु हो। हाणे हर हंधि संदसि इज़त हुई। हर का हंज मादी पंहिंजी ख़ुशकिस्मती सम्झी रही हुई जॾहिं नकिर जो डिघो नक ॾांहुंसि थे मुड़ियो। हिकु कतार जे बिल्कुलु आख़िर में हिन हिकु औरत खे ॾिठो जेका पाण हंज विकिणण लाइ वेठी हुई, पर हूअ ॿियनि ग्राहकनि खे ॾिसण लाइ रड़ियूं न करे रही हुई। नकिर उन औरत ॾांहुं वियो ऐं संदसि विकामंदड़ हंजनि खे गौर सां ॾिसणु लॻो। उहे बिल्कुलु अहिड़ा हुआ जहिड़नि जी खेसि ज़रूरत हुई। हिन 3 हंज ख़रीद कया। संदनि पिंजरनि समेत खेनि पंहिंजनि डिघनि ॿाहुनि में खयो ऐं वापसि महल ॾे मोटियो। खेसि उन महिल बेहद अजब लॻो जॾहिं 2 हंज त पंहिंजनि आदतुनि मूजिबि गोड़ करण में लॻा रहिया,
पर उन्हनि मां हिकु बिल्कुलु ख़ामोश हो। ईअं पियो लॻो ॼण को इंसानु ख़ामोश वेठो हुजे। हीउ पक को बीमार हंजु आहे, हिन भुणकियो। हिन खे छो न पहिरीं वढे तयारु करे शहनशाह जी मेज़ ते सिंगारियां। ऐं उन महिल ई उन वॾे ऐं साफ़ आवाज़ में चयो, मां तोखे चक हणंदुसि जेकॾहिं तूं मूंखे छुयो बि। लकिर हिकदमि छिरकी वियो। हिन पिंजरो पट ते रखी मादी हंज पंहिंजनि ख़ूबसूरत ऐं भरपूर अखियुनि सां ॾांहुं ॾिठो। छा तूं ॻाल्हाए सघीं थी? कोझे पुकारियो। हा, तूं ॻाल्हाए सघीं थी? डिॼ न, मां तोखे न मारींदुमि। मूंखे लॻे थो त तूं को पखी न आहीं। मूं वांगुरु हिकु भेरे मां बि नोरीअड़ो थियो हुयुमि। तूं बिल्कुलु सही चई रहियो आहीं। मां हिकु पखी थी न ॼाई हुयमि, पखीअ वराणियो। ऐं मूंखे उहा बि पक आहे त मुंहिंजी साहेड़ी बादशाह जे महल में कंहिं रंधिणे में कमु अची वई। को फ़िक्र न कर, लकिर चयो। मूं ते भरोसो कर। मां हितां जो नंढो शाही बोरची आहियां। हिते को बि तुंहिंजे ॻिचीअ ते चाकू न हलाईंदो। मां तोखे पंहिंजे कमरे में रहाईंदुसि। तोखे ख़ूब खाइण लाइ मिलंदो। फ़ुर्सत में अची मां तोसां ख़ूब कचहरी कंदुसि। ॿियनि बोरचियुनि खे मां उहो चई छॾींदुसि त मां बादशाह लाइ ख़ासि पखी वठी खारायां पियारियां पियो, त जीअं कंहिं ख़ासि मौक़े ते बादशाह खे पेश करे सघां। ठीकु आहे न? ऐं पोइ मां तोखे को मौक़ियो ॾिसी आज़ादु करे छॾींदुसि। मादी हंज अखियुनि में ॻोढ़नि सां संदसि थोरा मञा ऐं कोझे ईअं ई कयो जंहिंजो वाइदो कयो हुअईं। हिन मादी हंज लाइ हिकु नंढिड़ो आखेरो तयारु कयो। सभिनी में उहा ॻाल्हि मशहूरु कई त उहो हिकु पखी बादशाह लाइ ख़ासि पाले रहियो आहे। हिन मादी हंज खे को आम खाधो न पिए ॾिनो, बल्कि खेसि केक ऐं पेस्ट्रियूं खाइण लाइ पिए ॾिनई। जॾहिं बि खेसि वक़्तु मिलंदो त हू वञी उन पखीअ सां कचहरी कंदो ऐं संदसि आराम जो पूरो पूरो ख़्यालु कंदो। मोट में पखीअ खेसि पंहिंजी पूरी हक़ीक़त करे ॿुधाई हुई ऐं लकिर खे ख़बर पई त हू का मादी हंज न हुई, पर हूअ बकरियुनि जे मुल्क जे वाली ॿकर जी धीउ हुई। पर उन ॿकर जो हिकु पोड़ी ॾाइण सां झेड़ो थी पियो हो, जंहिंजे नतीजे में हिन पीउ ऐं धीउ खे जादूअ सां बदिलाए छॾियो हो। वेचारी मिमी, उहा ॿकरी हींअर हंज पखी थियो पंहिंजे वतन खां घणो परे हिते वेठी हुई। जॾहिं लकिर कोझी पंहिंजी कहाणी करे ॿुधाई त हंज पखीअ चयो, मुंहिंजो पीउ बि जादू ॼाणंदो हो ऐं मूंखे उन चकर जी कुझु कुझु ख़बर आहे। मुंहिंजूं भेनरूं बि घणो कुझु ॼाणंदियूं हुयूं। बाबा कॾहिं कॾहिं खेनि कुझु ॿुधाए छॾींदो हो। तुंहिंजी कहाणी मूजिबि जंहिं ॿूटीअ जी तो ॻाल्हि कई आहे, शायदि उन जी ख़ुशबू सां तुंहिंजी शकिल बदिली आहे। ऐं जेतिरे क़दुरु मूंखे लॻे थो उन पोड़ीअ तो ते उन ॿूटीअ जे मदद सां मंडियो आहे। हा, जेकॾहिं तूं अहिड़ियूं साॻियूं जड़ी ॿूटियूं ॻोल्हे कढी जेके हुन पोड़ीअ इस्तेमालु कयूं हुयूं त तो ते कयल जादू टुटी सघे थो। हीअ सभु ॻाल्हियूं जेकब जे सुख लाइ अज़ीम पैगाम हो। संदसि अंदर में उधमा उथण लॻा। पाण हंज पखीअ जे महिरबानी अदा करे हलियो त वियो, पर संदसि दिलि में हाणे उमेदुनि जा ॾीआ ॿरी चुका हुआ। उन वक़्तु ई बादशाह जो हिकु दोस्त जेको पाड़ेसरी मुल्क जो शहज़ादो हो, दौरे ते अची निकितो। बादशाह हिकदमि लकिर खे घुराए चयो, वक़्तु अची वियो आहे त तूं उहो साबित करी त तूं मुंहिंजो सही ख़िदमतगार ऐं पंहिंजे फ़न जो सही ॼाणो आहीं। हीउ शहज़ादो हिकु होशियारु इंसानु आहे ऐं मूं वांगुरु खाधे जो बेहदि सुठो ॼाणो आहे। मां चाहियां थो त तूं मुंहिंजी मेज़ ते अहिड़ा ताम सींगारी जो हू हमेशह तारीफ़ करे। जेसीं ताईं हिते आ, मां तोखे हुकुम थो कयां त को बि खाधो ॿीहर न पचायो वञे। मुंहिंजो ख़ज़ानची तुंहिंजी ज़रूरत जी हर का शइ तोखे मुहैया कंदो। एतिरे क़दुरु जो जेकॾहिं तूं सोन ऐं हीरा तरणु चाहीं त तर। मां ग़रीब थियणु उन खां बहितर थो सम्झां जो शहज़ादे साम्हूं शर्म खां कंधु झुकायां। ऐं कोझे जेका बि हाकार में कंधु झुकाए छॾियो। ऐं नंढे बोरजीअ पंहिंजे हुनर खे हणी हंधु कयो। सॼो ॾींहुं हू दूंहं ऐं ॿाफ में वेढ़ियल नज़र ईंदो हो। जॾहिं त हुन जो आवाज़ु पड़ाॾो कंदो, शाही रंधिणे में डोड़ंदो वतंदो हो। सभई रंधिणे जा मुलाज़िम ऐं नंढा बोरची संदसि हथ हेठि मिशन जे पुर्ज़नि वांगुरु कमु कंदा रहंदा हुआ।
शहज़ादे 2 हफ़्ता बादशाह जे महल में बसर कया। हू ॾींहं में 5 वक़्तनि खां घटि न खाईंदा हुआ ऐं बादशाह पंहिंजे उन कोझे बोरचीअ खां ॾाढो ख़ुशि हो, छाकाणि जो हिन ॾिठो पिए त संदसि महिमान ॾाढो मुतासिर थी रहियो हो। शहज़ादे जे दौरे जे 15हें ॾींहं ते बादशाह बोरचीअ खे घुराए शहज़ादे सां मिलायो ऐं पुछियईं त हिन जा कहिड़ा ख़्याल आहिनि हिन जे फ़न जे बाबति। बिल्कुलु बिल्कुलु, तूं हिकु मुकमिल ऐं माहिर बोरची आहीं, शहज़ादे चयो, पर तोखे ॼाणा त हिकु सुठी मेज़ कीअं सींगारजे। सॼो वक़्तु मां जेतिरो हिते रहियो आहियां तो को बि खाधो ॿीहर न तयारु कयो आहे ऐं हर का शइ नफ़ासत ऐं ख़ूबसूरतीअ सां तयारु थियल हुई। पर हिकु ॻाल्हि ॿुधाए, तो छो न असांखे सभिनी तामनि जो बादशाह ताम शाही पावा खाराया। कोझे लकीर जा कन उभा थी विया, छो त हिन अॻु में कॾहिं बि अहिड़े ताम जो ज़िक्र कंहिंजे बि वाता कोन ॿुधो। ख़ैर, हिन कीअं न कीअं करे अर्ज़ु कयो, जनाब आली, मूं उहो सोचियो त अव्हां कुझु वधीक क़याम फरमाईंदा, उन करे मूं हेसि ताईं शाही पावा हाज़िर न कया। शाही पावा अव्हां खे रुख़सती तक़रीब में हाज़िर कया वेंदा। बिल्कुलु, बादशाह हाणे मुर्कंदे मुदाख़लत कई। मां सम्झां थो त तुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे मौत जो इंतज़ारु कयो वञे, जो मुंहिंजे मरण खां पोइ अलविदाई तौर ते तूं उहा शइ हाज़िर करीं। उन करे त अॼु ताईं तो मूंखे बि शाही पावा न खाराया। ख़ैर, मां उहो ताम सुभाणे पंहिंजी मेज़ ते कंहिं बि सूरत में ॾिसणु चाहियां थो। उहो हाज़िर कयो वेंदो, जनाब आली, कोझे वराणियो ऐं कमिरो छॾींदे खेसि ईअं महसूसु थियो त ॼण ख़ुशियूं खांसि बेहदि परे हलियूं वियूं हुजनि। हिन जी बदनसीबीअ जो ॾींहुं अची पहुतो हो। खेसि बिल्कुलु अंदाज़ो न हो त उहे शाही पावा कीअं तयारु थींदा आहिनि। हिन पंहिंजे कमरे जो रुख़ कयो ऐं हिकु कुंड में उदास वेही चुपचाप ॻोढ़ा ॻाइणु लॻो। मादी हंज मम्मी खेसि रोंदे ॾिठो त अॻिते हली आई ऐं खांसि रोअण जो सबबु पुछियईं ऐं जॾहिं जेकब खेसि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हिन चयो, पंहिंजा ॻोढ़ा उगी छॾ। मां ऐं मुंहिंजो बाबा बि कॾहिं कॾहिं घर में शाही पावा ठाहे खाईंदा हुआसीं। मां घटि में घटि एतिरो त ॼाणा थी त तोखे रधण लाइ छा छा घुरिजे। तूं हीअं कर जो ही ऐं हू खण। हूअ तरकीब ॿुधाइण में शुरू थी वई ऐं जेकब दिलि ई दिलि में उन ॾींहं खे दुआऊं ॾियणु लॻो जॾहिं हिन महिरबान पखीअ खे घर आंदो हुआईं। पहिरीं हिन नंढो टुकुर शाही पावनि जो तयारु कयो। उहो हिकु ख़ासि गोश्त जो क़िस्म हो जंहिंमें पावा बि शामिलु हुआ। उनजो ज़ाइको बेहदि लज़ीज़ हो ऐं शाही बोरचीअ उनखे चखियो त हू बेहदि हैरान थी वियो। ॿिए ॾींहुं जेकब शाही पावनि जो वॾो डिश तयारु कयो ऐं उनखे बाफ़ निकिरंदे ई गरम गरम मेज़ ते मोकिलियो। पोइ हिन बहितरीनु लिबास पातो ऐं खाधे जे कमरे जो रुख़ कयो। जीअं ई हू अंदरि दाख़िल थियो त बादशाह उन महिल पहिरियों गिरहु खणी रहियो हो। बादशाह गिरहु खणी अखियूं पूरे छॾियूं ऐं जॾहिं पूरो गिरहु ॻिहाईं त भुणकणु लॻो। बेशक ही शाही पावा आहिनि। हक़ ते उहो नालो पियो अथनि। मुंहिंजो ई कोझो बिल्कुलु बोरचियुनि जो बादशाह आहे। कीअं प्यारा दोस्त। संदसि दोस्त आहिस्ते आहिस्ते गिरहु खणंदो रहियो। उहो हर गिरहु आहिस्तगीअ सां खणी ऐं चखी चखी खाई रहियो हो। कुझु लम्हनि खां पोइ संदसि मुंहं ते मुर्क तरी आई। अजीब मुर्क हिन टोक तौरु चयो, ही खाधो बिल्कुलु सुठो आहे। हिन पंहिंजी प्लेट पाण खां परे घिसकाई पर को बि मुश्किल सां उनखे शाही पावा सॾींदो। बादशाह हिकदमि कावड़ में ॻाढ़ो थी वियो। गजंदे चयाईं, तूं कोझा लकीर, तुंहिंजी कहिड़ी मजाल जो तो उहा गुस्ताखी कई। छा मां तुंहिंजो उहो किनो धड़ सिसीअ खां जुदा करे छॾियां तुंहिंजे उन किने मकरू रधण पचाइण ते। जनाब आली, मूं ही ताम बिल्कुलु ईअं तयारु कयो जीअं मुंहिंजे फ़न ऐं उन जे उसूलनि में आयल आहे। हिन में का बि शइ रहियल न आहे। हर को जुज़ो उन में शामिलु आहे। कोझे ढिलाईंदे चयो। उहो कूड़ आहे, उहो फ़रेबी, बादशाह खेसि थुॾो हणंदे चयो। न त मुंहिंजो महिमान ईअं कॾहिं कोन चयो आहे त उन में का शइ खुटल आहे। मां तोखे ई शाही पावनि में तब्दील कंदुमि। रहम नंढड़े बोरचीअ बादशाह जे पेरनि खे चिंबड़ी ॿाॾाईंदे चयो। ॿुधायो त सही त उन में कहिड़ो नुक़्सु आहे। मूंखे ख़ुदारा ईअं न मारियो। जेकॾहिं मूं तोखे ॿुधायो बि तोखे उन मां को फ़ाइदो न थींदो। शहज़ादे खिलंदे चयो। मूंखे उन ॻाल्हि जी काल्ह ई ख़बर हुई।
मूंखे पक हुई तूं उहो ताम ईअं तयारु करे न सघंदे जीअं मुंहिंजो बोरची कंदो आहे, पर मां तोखे ॿुधाए थो छॾियां, उन में हिकु जड़ी ॿूटीअ जी खोट आहे। उहा ॿूटी हिन मुल्क में थींदी ई कोन्हे। उन ॿूटीअ जो नालो आहे सेनज़ोट। उहो ताम उन ॿूटीअ खां सवाइ बिल्कुलु मज़ो न ॾींदो ऐं तुंहिंजो बादशाह कॾहिं बि उहो ताम खाई नथो सघे। उन महिल बादशाह हिकदमि जोश में अची वियो, पर मां कीअं बि करे शाही पावा खाईंदुमि। हिन रड़ कई। संदसि अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं हुयूं। मूंखे पंहिंजे पीउ जो कसम, या त सुभाणे तूं हिते उहा डिश ॾिसंदे, बल्कि अहिड़ी ई जहिड़ी तूं पंहिंजे घर खाईंदो आहीं, या ॿी सूरत में मां तोखे हिन भोरचीअ जो कंधु ॿाहिरि नेज़े ते टंगियल ॾेखारींदुमि। वञ हितां कुता, मां तोखे सिर्फ़ु 24 कलाक थो ॾियां। इन विच में वञी शाही पावा तयारु कर। वीचारो कोझो पंहिंजे कमरे में वियो ऐं वञी सॼी ॻाल्हि हंज पखीअ खे करे ॿुधायईं। ॻाल्हाइण सां गॾु रुनाई बि पिए, छाकाणि जो खेसि पक हुई त हाणे मरणो ई पवंदुमि, जो उहा सीज़नोट किथां ईंदी। जेकॾहिं ईअं ई आहे, पखीअ चयो, त मां तुंहिंजी मदद करे सघां थी। मुंहिंजे बाबा मूंखे ॿूटियूं सुञाणण लाइ बि सेखारियो हो। ॿियो को वक़्तु हुजे हा त तूं मरी वञी हा, पर हाणे न मरंदे, छो जो अॼु इतफ़ाक़नि चंड जी पहिरीं तारीख़ आहे ऐं उन ॿूटीअ जा गुल सिर्फ़ु चंड जे पहिरींअ ते ई निकिरंदा आहिनि। ॿुध त छा हिते किथे समुंड जे मथाशिरे जे बराबरि सुपारियुनि जो वणु आहे? हा बिल्कुलु, कोझे जल्दीअ सां चयो। हितां खां 200 खनि क़दम परे नदीअ जे किनारे ते अहिड़ा केतिरा ई वण आहिनि, पर तूं उनखे छा कंदीअं? हा, सेनज़ोट ॿूटी सिर्फ़ु उन्हनि वणनि जे पाड़ुनि में थींदी आहे, मम्मीअ चयो। हाणे वक़्तु ज़ाया न कर, हल त हली उन जी ॻोल्हा कयूं। मूंखे महल खां ॿाहिरि खणी हल ऐं उते छॾे ॾे, मां तुंहिंजी मदद कंदमि। हिन बिल्कुलु ईअं कयो जीअं मम्मीअ चयो ऐं ॿई गॾिजी महल जे दरवाज़े ॾांहुं हलिया। पर दरबान दर ते खेनि बंदूक सां रोकींदे चयो, तव्हांजा सभु हक़ खसिजी विया आहिनि। ग़रीब लकीर, हिन चयो, तूं महल खां ॿाहिरि नथो वञी सघीं। उहो बादशाह जो हुकुम आहे। पर मां बाग़ में त वञी सघां थो, कोझे वराणियो। तूं महिरबानी करे कंहिंखे मोकिल त खादमे ख़ासि खां मोकल वठी अचे त जीअं मां कुझु जड़ी ॿूटियूं मेड़े सघां। दरबान ईअं ई कयो ऐं इजाज़त ॾिनी वई, छाकाणि जो बाग़ जे चौगिर्द अहिड़ी वॾी भित हुई जेका को बि टपी न थे सघियो। जीअं ई लकीर ऐं हंज बाग़ में घिड़िया, लकीर पखीअ खे पट ते रखियो ऐं हूअ सोपारीअ जे वणनि में उन ॿूटीअ जे ॻोल्हा में लॻी वई। वीचारो बोरची बि संदसि कढ बेताबीअ सां डोड़ी रहियो हो, छाकाणि जो उहा संदसि ज़िंदगीअ जी आख़िरी उमेदु हुई। हिन सोचे छॾियो त जेकॾहिं उहा ॿूटी न लधी त उहो उन ढंढ में टपो ॾेई छॾींदो ऐं उहो मरणु मुंडी कपराइण खां त बहितरु हो। मादी हंज ऊंदहि में ॻोल्हा कंदी रही। हिन पंहिंजे चुंभ सां हर गाह जे टुकर खे खोटिरियो, को ज़रो बि न छॾियईं, पर अञा ताईं खेसि घुर्बल शइ न पई मिली। ऐं पोइ हिन ॾुख ऐं डप खां रोअणु शुरू कयो, छाकाणि त चंड जी पहिरीं तारीख़ हुई। ऊंदहि वधंदी थिए वई ऐं ॻोल्हा ॼणु नामुमकिन थींदी थिए वई। ओचितो कोझे जी नज़र ढंढ जे परियां बीठल सोपारियुनि जे अकेले वण ते पइजी वई। ॾिस ॾिस, परियां हू बि हिकु वणु आहे, हल त हली उन में ॻोल्हा कयूं, थी सघे थो उते क़िस्मत यावरी करे। पखी उॾामी हुन पार हलियो वियो ऐं कोझे पंहिंजनि सन्हियुनि सन्हियुनि टंगुनि खे घेलणु शुरू कयो। उहो वणु ऊंदाहो पाछो ठाहियो अजीब अंदाज़ सां बीठो हो ऐं उते कंहिं बि शइ खे ॻोल्हणु ॾाढो अजीब हो। ओचितो मादी पखी बीह रही, ख़ुशीअ मां पंहिंजा परड़ा हणी पंहिंजे मुंहं में का शइ ज़मीन तां चूंडे खयाईं ऐं पोइ उहा चुंभ लकीर ॾांहुं वधाए चयाईं, इहा आहे ॿूटी ऐं हिते हिन जो काफ़ी तादाद आहे। पंहिंजनि ज़रूरतुनि खां बि वधि उहा हिते मौजूदु आहे। पर कोझो ॿूटीअ खे गौर सां ऐं सोच वीचार सां ॾिसी रहियो हो। इन ॿूटीअ में हिकु ख़ासि ऐं भरपूर बोइ हुई। हिन खे का शइ यादि अची रही हुई, का ख़ासि ॻाल्हि, को ख़ासि वाक़ियो। उन ॿूटीअ जी डांडी
पहाड़ ऐं पन आसमानी माइल सावा ऐं बाक़ी गुल जो रंग ॻाढ़ो ऐं मुख पीलो हो। तर्स त हिन रड़ कई, कहिड़ो नजीब आहे। मां सम्झां थो, मूंखे लॻे थो हा बिल्कुलु हीअ उहा ई ॿूटी आहे जंहिं मूंखे माण्हूअ मां नोरीअड़े जहिड़ी कोझे में तब्दील कयो। छा मां उनखे पंहिंजी शकिल सूरत बदिलाइण लाइ वरी इस्तेमालु कयां? हाणे न, पखीअ चयो। पहिरीं ज़रूरत मूजिबि उहा पटी कमरे में खणी हल, पोइ उन ॿूटीअ जा करिश्मा ॾिसंदासीं। हू मोटी कोझे जे कमरे ॾांहुं विया। कोझे जी दिलि जज़्बात जे करे तेज़ तेज़ धड़की रही हुई। हिन 50 या 60 सोना सिका जेके हिन गॾु करे रखिया हुआ, कुझु कपिड़ा ऐं बूट गॾे हिकु हंधि रखिया ऐं चयाईं, ए मालिक, ही सभु क़बूल कर ऐं मोट में मुंहिंजी हीअ मुश्किल आसान कर। हिन पंहिंजे नक खे ॿूटीअ में ॿोड़ियो ऐं उन जी ख़ुशबू सां भरियल हिकु भरपूर साहु खंयो। हिन पंहिंजे नक खे ॿूटीअ में ॿोड़ियो ऐं उन जे ख़ुशबू सां भरियल हिकु भरपूर साहु खंयो। ओचितो हिन जूं सभु ॿाहूं ऐं टंगूं ॼणु छिकिजी वयूं। खेसि पंहिंजो मथो कुल्हनि खां निकिरंदे महसूसु थियो ऐं संदसि नकु नंढो ऐं नंढो थींदो वियो। हिन जो सीनो मर्दाणो, पुठि मज़बूत ऐं टंगूं फौलादी थी वियूं। मादी हंज गौर सां खेसि ॾिसंदी रही। तूं केॾो न डिघो ऐं ख़ूबसूरत आहीं, हिन ख़ुशीअ विचां चयो। तूं त बिल्कुलु बदिलिजी वियो आहीं। हाणे जेका बि ख़ुशियुनि जे हिंदोरे में हो, हिन पंहिंजा हथ ॿधा ऐं ख़ुदा खे भाॾायो, पर पंहिंजी उन ख़ुशीअ में हिन हंज खे बिल्कुलु कोन विसारियो। हिन सिधो पंहिंजे माइटनि ॾांहुं वञण लाइ सोचियो, पर हू एतिरो त शुक्रगुज़ार थी वियो जो हिकदमि में वञण जो इरादो मुलतवी करे छॾियईं। मां तुंहिंजो बेहदि शुक्रगुज़ार आहियां जो तूं उन जादूअ खे टोड़ियो, हिन चयो। तोखां सवाइ मां उन ॿूटीअ खे न ॻोल्हे सघां हा ऐं सॼी उमिरि ईअं कोझो थी रहां हा। मां तोसां साथ ॾींदुसि, तोखे तुंहिंजे पीउ वटि वठी वेंदुसि जेको हिकु होशियारु जादूगर आहे ऐं हू तोखे तुंहिंजे सहर खां आज़ादु कराईंदो। अखियुनि मां ख़ुशीअ जा ॻोढ़ा वहाईंदे पखीअ संदसि मशवरो क़बूलु कयो। पोइ ख़ुशो खुरम जेका बि पखीअ सां गॾु महल जे दर जो रुख़ कयो, खेसि को बि सुञाणे न सघियो ऐं हू आसानीअ सां उतां निकिरी आयो। उतां अची हू सामूंडी जहाज़ ते चढ़िया त जीअं पखीअ जे घर पहुची सघनि। हिननि हिकु आरामदाह सफ़रु कयो ऐं पखीअ जी पीउ मथां कयल जादूअ खे टोड़े छॾियो ऐं जेकब खे बेहदि इनाम ऐं इकराम सां नवाज़ियो। जेकब उतां सिधो पंहिंजे घर वियो ऐं संदसि माइट हिन ख़ूबसूरत नौजवान खे पंहिंजो गुम थियल पुटु सम्झियो ऐं बेहदि ख़ुशि थिया। जेके तोहफ़ा हिन पखीअ जे पीउ वटां आंदा हुआ, उनजो हिन हिकु दुकानु खोलियो ऐं पोइ सॼी उमिरि आराम ऐं ख़ुशीअ सां गुज़ारी। होॾां हिन जी ग़ैर मौजूदगीअ में बादशाह जे महल में तबाही मचाई वई। बादशाह खे पंहिंजो कसम पूरो करिणो हो। भाॼी त कोन ठही, मुर्गो बोरची ई गुम हो। हुजे हा त मुंडी बि लहे सा न, शहज़ादे बादशाह ते इल्ज़ाम हुयो त हिन पंहिंजी बोरचीअ खे सज़ा ॾियण खां बचाइण लाइ लिकाए छॾियो आहे। हिन उहो बि चयो त बादशाह कसमनि जो कूड़ो आहे ऐं उहो ई सबबु हो जो ॿिन्ही मुल्कनि में जंग शुरू थी वई, जेका अॼु बि किताबनि में भाॼियुनि जी जंग जे नाले सां मशहूरु आहे। केतिरियूं ई जंगियूं विड़ियूं वयूं, पर नेठि अमुन थी वियो। उन अमुन जो नालो अमुन पावा रखियो वियो, छाकाणि जो शहज़ादे जे बोरचीअ शाही पावा जंग बंदी ऐं सुलह जे जशन ते रधा, जेके बादशाह बि खाधा ऐं खाई बेहदि ख़ुशि थियो।